बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवल नाम अल्लाह जो ॾींदड़ ॾेह सारे ॾई न पचारे मिढ़निया मेहरबान घणो तूं सपड़ ऐं सेकड़ो तूं ॾातार ऐं ॾोह तूं पारस ऐं लोह जे सन्ही त सोन थियां। अस्सलामु अलैकुम मुंहिंजा तमामु नाज़रीन, उमेद करियां थी त सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारियूं दुआऊं अव्हां जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ, ऐं अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो ऐं प्रोग्राम अव्हां जो पंहिंजो सुबुह मेहरान अव्हां सभिनीनि खे दिलि जी गहराई सां भलीकार चवां थी। हैव अ गुड मॉर्निंग। ऐं सुबुह जो ही पहर अव्हां सभिनीनि जो पंहिंजो स्केजुअल ऐं अव्हां सभिनीनि जा पंहिंजा कमकार। ज़िंदगी ॾाढी ख़ूबसूरत लॻंदी आहे जॾहिं असां जेको आहे न हर कमु पंहिंजो ख़ूबसूरत करण जी कोशिशि कंदा आहियूं। मूंखे लॻे थो त कंहिं बि इंसान खां जेकॾहिं तव्हां उनजो कमु वठी वठो, उनजूं सलाहियतूं वठी वठो, उन जे बिज़ी रहण वारो जेको स्केजुअल आहे उहो तव्हां उन खां वठी वठो। बेसिकली जंहिं कम में उहो रीधल रहे थो उहो कमु तव्हां उन खां खसे वठो त पोइ उन इंसान खे किराइण जे लाइ ॿी का जेका आहे न का पॉइंट अहिड़ी नथी थी सघे जो उहो इंसानु वेही वञे या उहो इंसानु किरी पवे। ऐं जेकॾहिं तव्हां कंहिं बि इंसान खे उथारणु चाहियो था त उनखे बिज़ी कयो, उन इंसान खे को कमु ॾियो, ख़ासि तौर ते उहो कमु ॾियो जंहिं कम खे उहो करण में महारत रखे थो या जंहिं कम खे करण जी उन में ख़्वाहिश आहे, उन में उहा सलाहियत आहे त उन इंसान खे उहो कमु ॾियो त उहो इंसानु जेको आहे न ॿीहर जीअणु सिखी वेंदो। उहो इंसानु ॿीहर ज़िंदगी गुज़ारण ऐं ज़िंदगी जीअण जो जेको रंग ऐं ढंग आहे उनखे सम्झणु लॻंदो। त कमु ऐं बिज़ी रहणु इहो जेको आहे न इहो ज़िंदगी जो हिकिड़ो मामूल पिणु आहे, पर पंहिंजो पाण खे फ्रेश एंड फिट रखण जे लाइ मूंखे लॻे थो त कमु ॾाढो ज़रूरी आहे। मुंहिंजी हिकिड़ी दोस्त आहे, उनजो रिसेंटली ॿाहिरि वञणु थियो आहे त उन मूंसां ॻाल्हायो त मूंखे चई हर कमु हिते पंहिंजो पाण करिणो पवंदो आहे। माना हिते को कंसेप्ट न आहे त तव्हां का मासी रखो, हिते को कंसेप्ट न आहे त फलाणो कमु पियो आहे मां कंहिंखे घुराए भला ही कमु कराए थी वठां। थकियल आहियो, जेतिरो बि तव्हांजो कमु आहे उन खां पोइ वरी घर जो जेको कमु आहे उहो बि तव्हांखे पाण करिणो आहे। त इहे सभु शयूं शुरू खां माण्हू खे अचणु खपनि। मतिलबु अव्हां घटि में घटि ॿियो न पर पंहिंजो कमु करण जो इंसानु आदि पाण हुजणु घुरिजे, उहा आदत असां में हुजणु घुरिजे त असांखे ॿिए कंहिंजी नीड न आहे, ॿिए कंहिंजी ज़रूरत न आहे, असां पंहिंजे लाइ काफ़ी आहियूं। इहा ॻाल्हि ॾाढी ख़ूबसूरत हुजे थी, इहा ॻाल्हि मूंखे लॻे थो ॾाढी ज़बरदस्त ऐं सुठी हुजे थी त तव्हां पंहिंजे कमु करण जा पाण आदि आहियो, अव्हांखे ॿिए कंहिं इंसान जी ज़रूरत नथी पए। हूअं बि चवंदा आहिनि न त ख़ुशी जो तालुक़ु इंसान सां पाण सां जुड़ियल हूंदो आहे। डिपेंडेंट जॾहिं माण्हू थी वेंदो आहे न त पोइ वाक़ई उहा डिपेंडेंस वारी जेका इंसान में ॻाल्हि हुजे थी उहा ॾाढी इंसान खे किथे किथे कमज़ोर बणाए छॾे थी, ॾाढो इंसान खे किथे जेको आहे न विहारे छॾे थी। पर इंडिपेंडेंट माण्हू सुठा हूंदा आहिनि छो त उन्हनि खे कंहिंजो आसिरो न हूंदो आहे ऐं आसिरो ज़रूरु हुजे थो उहो रब जी ज़ात जो हुजे थो। नाज़रीन, राति जी बि ॻाल्हि कंदसि ऐं ॾाढी जेको आहे सो हूअं बि हाइप क्रिएट थियल हूंदी आहे पूरे पाकिस्तान में या भर वारे मुल्क जी ॻाल्हि कयूं त असांखे जेको आहे न हिकिड़ी हाइप क्रिएट थियल नज़र अची रही हूंदी आहे क्रिकेट जे हवाले सां। पाकिस्तान ज़बरदस्त खेॾियो, पाकिस्तान ॾाढो सुठो खेॾियो ऐं हूअं बि हारण ऐं खटण वारी जेका ॻाल्हि हूंदी आहे उहा असां जेको आहे सो हूअं बि चवंदा आहियूं विन विन या तव्हां विन लॉस सभु जेके बि कंडीशन्स 4-5 ईंदियूं आहिनि न उहे सभु शयूं असां रांदि मां ई सिखंदा आहियूं न। त इहा क्वालिटी बि असांखे जेको आहे सो हुजणु घुरिजे त कॾहिं खटे वञूं था त ठीकु आहे, उनजो बि जशन मल्हाइजे। जॾहिं असां जेको आहे सो हाराईंदे पंहिंजी टीम खे ॾिसूं था त ठीकु आहे, गेम आहे, थींदो आहे, इट्स ओके। वरी ॿीहर वरी उहा ई हाइप क्रिएट थींदी, वरी बि पाण ॾिसंदासीं छो त नौजवाननि में इहो क्रेज़ हुजे थो। अॼु जे प्रोग्राम खे कंडक्ट कयां पई, सूमर जो ॾींहुं आहे ऐं सूमर जे ॾींहुं सैटरडे ऐं संडे खां पोइ हिकु नओं ॾींहुं असांजे लाइ हुजे थो। मां ज़रूरु स्टार्टिंग में ॻाल्हि कंदी हलंदसि ॿोॾि वारी सूरत हाल जी। ऐं पहिरियों त ॾाढो घणो असांखे डपु हुयो त पाणी तमामु घणो ईंदो, हींअर बि पाण चाढ़ तमामु घणो ॾिसी रहिया आहियूं ऐं नंढी ॿोॾि जंहिंखे डिक्लेयर कयो वञे पियो। उमेदु करियूं था त सभु ख़ैरो आफ़ियत सां असां वटि हर शइ जेको आहे सो हुनखे ॾिसंदा अचूं। पर गुड्डू बैराज जी जेकॾहिं ॻाल्हि करियां थी त तमामु घणो असांखे चाढ़ नज़र अची रहियो आहे। 6 लख खां जेको आहे न तक़रीबन क़रीब असांखे जेको आहे सो पाणी नज़र अची रहियो आहे। ऐं मां हूअं बि पंहिंजे प्रोग्राम में रिपोर्टर्स खे कनेक्ट कंदी आहियां, कोशिशि हूंदी आहे त जेको आहे सो असां उन्हनि खां उतां जी सूरत हाल पुछी सघूं ऐं अव्हां ताईं एग्ज़ैक्ट जेका ॻाल्हि हुजे उहा हिन प्रोग्राम जे वसीले बि अव्हां ताईं असां पहुचाए सघूं। सो अॼु जे प्रोग्राम में बि कोशिशि कंदासीं त असां जेको आहे रिपोर्टर खे कनेक्ट कयूं ऐं उतां जी जेका सूरत हाल आहे उहा ज़रूरु ॼाणण जी कोशिशि कंदासीं। प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधां थी ऐं ॾाढो ज़बरदस्त महिमान प्रोग्राम में मौजूदु आहिनि। मैडम खे जॾहिं बि ॾिसंदी आहियां त माना हिकु ग्रेसफुल पर्सनैलिटी मूंखे नज़र अची रही हूंदी आहे। पाण संदन महिनत बि तमामु घणी आहे, ॾाढो सुठो संदन कमु आहे। मां हमेशह उन्हनि जे कम जी वाखाण हिते कंदी आहियां छो त कमु जंहिं इंसान जो ॾिठो हुजे
त उन कम ते ॻाल्हाइण सुठो बि लॻंदो आहे। मैडम खे हमेशह मुख़्तलिफ़ टॉपिक्स ते मूं लिखंदे ॾिठो आहे ऐं हमेशह उन्हनि जा जेके बि लफ़्ज़ जुड़ियल नज़र अची रहिया हूंदा आहिनि, लॻंदो आहे त हिकु इंसानु जॾहिं हिकु राइटर, हिकु औरत ख़ासि तौर ते कलम खणे थी ऐं उनजो कलम जॾहिं ॻाल्हाइणु लॻे थो त उहो अहसासनि सां भरपूर हुजे थो। उन्हनि जी काई नज़म, उन्हनि जो कोई बि आर्टिकल जॾहिं साम्हूं ईंदो आहे, ॿ लफ़्ज़, ॿ लाइन्स बि साम्हूं ईंदियूं आहिनि, त हमेशह मूंखे पढ़ंदे बि ॾाढो सुठो लॻंदो आहे। ऐं अक्सर उन्हनि जी वॉल ते मां जेको आहे सो लाइक बि करे रही हूंदी आहियां, कमेंट बि करे रही हूंदी आहियां, पढ़ी बि रही हूंदी आहियां। कॾहिं कॾहिं त पढ़ी जेको आहे सो को कमकार हूंदो आहे त माण्हू जेको आहे उनमें बि लॻी वेंदो आहे त असां कमेंट न बि करियूं था, पोइ बि उन्हनि सभु तमामु शयुनि खे ॾिसंदा रहूं था। उनखां अलावा मैडम जो डेवलपमेंट सेक्टर में ॾाढो हिकिड़ो बहितरीनु कमु असां ॾिठो आहे ऐं माशाल्लाह स्टार्टिंग खां स्टिल पाण जेको आहे ॾाढी सुठी महिनत सां लॻल आहिनि। उनखां अलावा जनाब सुठियूं सोशल वर्कर आहिनि, हमेशह उन्हनि जूं एक्टिविटीज़ तमामु बहितरीनु अंदाज़ में ॾिठियूं आहिनि। साहिब किताब आहिनि, स्टिल उन्हनि जो कमु हली रहियो आहे। द वन एंड ओनली हुमेरा नूर शम्स शेख साहिबा, तव्हांखे दिलि जी गहराई सां भली कार चऊं था। जी वालेकुम अस्सलाम मैडम। जी मैडम तव्हांजी महिरबानी, तव्हां टाइम ॾिनो ऐं मां ज़रूरु चवंदमि यू आर लुकिंग वेरी ब्यूटीफुल, माशाल्लाह यू आर लुकिंग वेरी ग्रेसफुल। ऐं अजरक तव्हांजी उन ड्रेस ते ऐं तव्हांजी सूंहं जेका आहे न माशाल्लाह अॼु तमामु ख़ूबसूरत लॻी रहिया आहियो मैडम। जी मैडम, मां पुछणु चाहींदसि त स्टार्टिंग में जॾहिं ॿोॾि जी ॻाल्हि कई अथमि ऐं सिंध जी सूरत हाल जी पाण ॻाल्हि कंदा आहियूं ऐं पंजाब जी सूरत हाल बि पाण ॾिसी चुका आहियूं, स्टिल ॾिसी रहिया आहियूं, कैंप्स ऐं ऑल थिंग्स पंहिंजी नज़रुनि जे साम्हूं आहिनि, छा चवणु चाहींदव? मिसमैनेजमेंट जेका शुरू खां हले पई, मां त जॾहिं खां पैदा थी आहियां त मां त ॿुधंदा त आयासीं ॿोॾि, नंढे हूंदे ॿुधासीं ॿोॾि आई हुई, हीअं हुयो, पर तबाहियूं कोन ॿुधंदा हुआसीं। ॿोॾि जो ज़रूरु ॿुधंदा हुआसीं त ॿोॾि अचे थी, कचे जे इलाइक़े में अचे थी, लट खणी ईंदी आहे, पाणी सां जेका हिकिड़ी लट ईंदी आहे जेका ज़मीन खे ज़रख़ेज़ कंदी आहे, ॿोॾि अचे थी त असांजो जेको जर आहे उहो मथे थो थी अचे पियो ऐं मिठो पाणी वधे थो, पलो अचे थो, मच्छी अचे थी, गाह पुटनि था, वण पुटनि था। नंढे हूंदे असां इहो ई ॿुधो त ॿोॾि जा फ़ाइदा केॾा आहिनि। हाणे असां ॿुधूं पिया, जॾहिं खां ई 20 साल 25 साल थिया ॿुधूं पिया त ॿोॾि जी तबाहियूं कहिड़ियूं आहिनि। जी बिल्कुलु। त हाणे फ़र्क़ु ॾिसो केॾो आहे, मीडिया जो बि फ़र्क़ु आहे, सियासतदाननि जो बि फ़र्क़ु आहे, रवैये जो बि फ़र्क़ु आहे, सोचनि जो बि फ़र्क़ु आहे, ॿुधाइण वारनि जो बि फ़र्क़ु आहे त ॿुधण वारनि जो बि फ़र्क़ु आहे। ठीकु आहे। त अॻे जेको असांखे ॿुधाए वियो त उहो जेको सचो उहो ॿुधाए वियो, हाणे असांखे सच नथो ॿुधाए वञे पियो। तोड़े जो असांखे त ख़बर आहे त माज़ी में छा हो हाणे छा, पर जेका नई जनरेशन हिकु हले पई या जेका ईंदी उनखे छा मिलंदो सवाइ तबाही जे। तबाही असां पंहिंजे अखियुनि सां ॾिसूं पिया, हथ वठी कट ॾिना वञनि, इहा ॿोॾि न आहे। ॿोॾि फ़ाइदा खणी अचे थी कुदरत जे तरफ़ां, इहो हिकिड़ो सिस्टम आहे हिकिड़ो। बरसाति आहे, बरसाति किथां पहाड़नि तां लही 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 उन सां गॾु खोड़ सारी ज़रख़ेज़ी अचे थी पई, खोड़ सारियूं ख़ूबसूरतियूं अचनि थियूं पयूं, उन सां गॾु खोड़ सारियूं माना नेमतूं अचनि थियूं, रहमतूं अचनि थियूं। उन्हनि खे हिननि ज़हमतुनि में तब्दील करे छॾियो आहे ऐं उन जे पोयां सिर्फ़ु हिकिड़ी लालच आहे, जेका इंसान जे अंदरि में लालच हूंदी आहे न, हवस जंहिंखे चइबो आहे, उहा हवस अणखुट थी वई आहे। अॻे 2 या 3 माण्हुनि खे, 10 माण्हुनि खे हवस हूंदी, हाणे 10 खे छॾे बाक़ी सभिनी खे हवस आहे। त फ़र्क़ु अची वियो आहे, ज़मीन आसमान जो फ़र्क़ु अची वियो आहे न। त उन फ़र्क़ु इहे सॼी तबाही कई आहे। उन फ़र्क़ु जे करे प्लानिंग कान्हे का, उन फ़र्क़ु जे करे जेके मैनेजमेंट जूं शयूं हुजणु खपनि उहा कोन्हनि के। मैनेजमेंट इहा कान्हे जेका 40 साल पहिरीं हुई। मैनेजमेंट उहा आहे त तव्हां मैनेजमेंट में तब्दीलियूं आणींदा रहो, उन में तव्हां पंहिंजे स्टाफ जी सिख्या बि कंदा रहो। असां नंढा हुआसीं, मूंखे चङी तरह यादि आहे, बरसाति खां अॻु में पनो आकिल में ऐलान थींदो हुयो मस्जिदनि में ऐं ॿियो पढ़ो ॾींदा हुआ त मच्छरनि जो स्प्रे कयो वेंदो। ठीकु आहे। त इहो केरु कंदो? गवर्नमेंट कंदी। माण्हू त वञी हुन कोन चवंदा न वञी मच्छरनि जो स्प्रे कयो, गवर्नमेंट कंदी हुई। उहो मच्छरनि जो स्प्रे थींदो जंहिंमें जीत जणा सभु बीमारी ख़तमु थी वेंदियूं हुयूं ऐं माण्हू सुख सां वेठा हूंदा हुआ। हाणे आहे को मच्छरनि जो स्प्रे? नई नसल खे त ख़बर ई कान्हे का न इहो स्प्रे बि थींदो आहे। त इहा शइ, इहा मैनेजमेंट में शइ अचे थी पई, रिस्पॉन्सिबिलिटी में अचे थी पई, प्लानिंग में अचे थी पई ऐं उहे शयूं हाणे आहिनि, पर हाणे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु माज़ी जो हिसो बणिजी वियूं आहिनि। त ॿोॾि जेका आहे उहा बि ईअं ई थी वई आहे, उनखे ॿोॾि खे तबाह बणायो वियो आहे। अॻे त खणी चंड तारा ॾिसी करे चवंदा हुआ, या माज़ी जा के किसा ॿुधी चवंदा हुआ, झुड़ ईंदो त ॾिसंदा हुआ, ककरी ईंदी त ॾिसंदा हुआ त बाबा अहिड़ो मींहुं ईंदो, ॾुकार ईंदो या
सुकार ईंदो जेको बि ईंदो उहो ॿुधाईंदा हुआ। हाणे त इहा न आहे न, हाणे त दुनिया एॾी तरक़ी कई आहे जो हुनखे 3 महीना पहिरीं ख़बर थी पइजी वञे त बाबा बरसाति केतिरी अचणी आहे ऐं किथे अचणी आहे। ठीकु आहे, उनमें पाकिस्तान बि कंहिं हद ताईं अपडेट पाण खे कयो आहे। कुझु वर्ड्स असांखे मैडम हथ अची विया आहिनि न, जीअं पाण चऊं था क्लाउड बस्ट थियणु, इहो त ड्रामो आहे, डायलॉग आहे इहो हिकिड़ो। हा, हिकिड़ो इहो जेको हर हंधि असांखे ॿुधण में अचे थो त क्लाउड बस्ट थियो, हीअ थियो, हू थियो, त इहो माण्हुनि खे ख़ौफ़ ॾियणो आहे न त हीअं थियो आहे। ठीकु आहे, जेकॾहिं क्लाउड बस्ट थियो आहे त उनखे उहा जेका रिपोर्टिंग आहे उहा कयो न। तव्हां हाणे जिते किथे थी वियो, जिते किथे अची वियो, हैदराबाद में हेतिरो पाणी कीअं आयो, कीअं आयो, इन करे आयो जो क्लाउड बस्ट जो। हाणे उनजी का निशानदेही त कयो न, निशानदेही की आहे कान, उनजी का रिपोर्ट सही आहे कोन, उनजी का को फोटू कोन्हे को, उनजे गवाह कोन्हनि के, बसि ख़बरूं आहिनि, ॻाल्हियूं आहिनि। जी जी, न असां जेको आहे न, जीअं जेको आहे न ॿाहिरि जी दुनिया में वेही कुझु शयुनि खे जेको आहे सो चयो वञे थो त न इहो न आहे, ईअं बिल्कुलु न आहे। उन जी जॻह ते पाकिस्तान भले 1% कॉन्ट्रीब्यूट करे रहियो हुजे, पर दुनिया जा जेके मुल्क आहिनि उहो तमामु घणो कॉन्ट्रीब्यूट करे रहिया आहिनि, जंहिंजे करे असां जेको आहे सो क्लाइमेट चेंज खे एॾो हिकिड़ो बर्निंग टॉपिक न, क्लाइमेट चेंज खे हुननि क़बूल कयो आहे। जी जी, उन ते कमु कयो आहे, इदारा ठहिया आहिनि, इदारनि जे अंदरि माण्हू वेठा आहिनि, उन माण्हुनि जी ट्रेनिंग कई वई आहे। असां वटि छा आहे, तव्हां यकीन कयो, मां NGO जी आहियां न, असांखे फ़ोन ईंदी आहे त बाबा ॿोॾि अची वई आहे, कमु कयो। असांजी तव्हां ट्रेनिंग कई आहे? ॿोॾि में वञण जे लाइ बि हिकिड़ी ट्रेनिंग हूंदी आहे। व्हाट इज़ द प्रॉपर प्लानिंग, उहा शइ किथे आहे? वञो, बसि फ़ोन ईंदी आहे त वञो, ॿोॾि अची विया। न असांखे पंहिंजी हिफ़ाज़त, सिक्योरिटी, मुंहिंजी सिक्योरिटी केरु कंदो? मां कीअं कंदसि पंहिंजी सिक्योरिटी? बिल्कुलु बिल्कुलु। असां वटि का प्लानिंग कान्हे का। मां जेका पहिरीं ॻाल्हि कयां पई त बाबा 3-3, 4-4 महीना पहिरीं तव्हांखे ख़बर पइजी वञे थी त अहिड़ी ॿोॾि ईंदी, छा कयो? जेकर पंजाब अॼु ॿुॾो आहे त पंजाब त पंहिंजी नाअहली जे करे ॿुॾो आहे। हा बिल्कुलु, उते सोसाइटी वेठा आहिनि, सोसाइटियूं वॾे वेठा आहिनि। मां पंहिंजी अगरि उमिरि काउंट कयां थी, मां उनखां पोइ मां पंहिंजे पुट जी उमिरि काउंट कयां थी, माना 2 नस्ल, त पंजाब जे 2 नस्लनि त 3 दरिया ॾिठा ई कोन्हनि, न रावी ॾिठो, न चनाब ॾिठो, न सतलज ॾिठो। हाणे उन्हनि उहे पंहिंजा दरिया ॾिठा आहिनि। नाअहली कंहिंजी आहे? हुकूमत जी आहे। इंडिया जी नाअहली हिन वक़्तु मां नथी चई सघां, छो जो इंडिया हुननि खे इन्फॉर्म कंदो रहियो आहे त बाबा असां पाणी छॾींदासीं, स्पिल खोलींदासीं। हू चवंदा आहिनि न, सिंध तास मुआहिदे जी ॻाल्हि कयो, कंहिं मुआहिदे जी ॻाल्हि कयो, हिकिड़ो प्रॉपर लिमिटेड टाइम जे लाइ तमामु सभु शयूं हुजनि। मैडम बसि लास्ट में मां पहिरीं ब्रेक जी तरफ़ वञूं था, लास्ट में मां इहो ज़रूरु चवंदसि त पाणी पंहिंजो रस्तो कॾहिं बि कोन विसारींदो आहे। पाणी पंहिंजा रस्ता यादि हुजनि था, भले तव्हां सोसाइटीज़ ॾे वेहो, भले तव्हां ॻोठ ॾे वेहो, पर पाणी जॾहिं पंहिंजो रुख करे थो त हुनखे पंहिंजा सभु रस्ता, नदियूं, नंढा वहिकरा, वॾा वहिकरा, हेठियां वहिकरा, अंदरियां वहिकरा, सभु यादि हुजनि था। नाज़रीन, वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, नंढो ब्रेक वठूं था, उनखां पोइ कंटिन्यू कयूं था अवांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भली कार चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं हर ॾींहं ते जेको आहे सो जेका सिचुएशन हुजे थी उन हिसाब सां त ॻाल्हि ॿोल कई वेंदी आहे, ऐं तव्हांखे बि प्रोग्राम में उन हिसाब सां ई शामिलु कंदा आहियूं त जेका जितां जी सिचुएशन हुजे तव्हां सां शेयर करे सघो था हिन प्रोग्राम में। कुझु ॾींहं पहिरियां बि प्रोग्राम जॾहिं कंटिन्यूअसली मां कंडक्ट कंदी अचां पई त पंजाब जी जेका सूरत हाल आहे उन ते फोकस्ड बि रहियासीं, पाकिस्तान जी हक़ीक़त में सिंध जी जेका सूरत हाल आहे उन ते ॻाल्हाईंदा ॿोलाईंदा रहिया आहियूं। पर हिन वक़्तु असां गुड्डू बेरा जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त तमामु घणो चाढ़ नज़र अची रहियो आहे। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे, पाणी जॾहिं पंहिंजी उन लिमिट्स खां वधी वेंदो आहे त पोइ जेके आम माण्हू हुजनि था, असां पुछड़ी ताईं ॻाल्हि करियूं त ज़ाहिरी ॻाल्हि आहे आम माण्हू खे हिकिड़ो नुक़सानु पहुचे थो, दरबदर हिकु आम माण्हू ई थिए थो। मैडम, इन हवाले सां तव्हां खां मां पुछणु चाहींदमि त पंजाब जी ॻाल्हि कयूं या सिंध जी ॻाल्हि कयूं, असर त उन जी आम अवाम ते थिए थो, न भोॻींदो, चवंदा आहिनि न त छा बि थिए भोॻींदो त वरी बि अवाम। ताहिरा, ॻाल्हि तव्हांजी 100% सही आहे, भोॻे अवाम तो। मां 2 साल पहिरीं बि इहो सुवालु कयो हुयो, मां हाणे फेसबुक ते बि इहो सुवालु कयो, मां शायदि मीडिया ते बि इहो सुवालु कयो आहे त मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधायो वञे, वज़ाहत इहा ॾिनी वञे त अवाम पंहिंजो घर, पंहिंजा ॿार, पंहिंजो थोरो घणो माल, उनजो अनाज, उनजो गाह चारो, पंहिंजो अनाज, पंहिंजा लटा कपिड़ा बिस्तरा खणी काॾे वञे। जॾहिं इहो ॿुधायो थो वञे त ॿोॾि थी अचे, ॿुधायो थो वञे त तबाही थींदी। हाणे गुड्डू भरियो पियो आहे, गुड्डू हाणे कोन भरियो आहे, अॼु कोन भरियो आहे, गुड्डू 15-20 ॾींहंनि खां भरियो पियो आहे। छो था स्पिल खोलिया वञनि पिया?
छो नथो पाणी खे रवानो कयो वञे पियो। वेठा इंतज़ार था कनि त ॿोॾि अचे त भाई थिए। अवाम जो केरु भरजलो आहे। पाणी रोकणु मुंहिंजे वस में कोन्हे, तव्हांजे वस में कोन्हे, न ई उन जेको उते गुडू जे भरिसां जेको ॻोठाणो रहे थो उनजे वस में कान्हे को। इहो मुंहिंजो तव्हांजो कमु ई कान्हे को। ठीकु, पुलूं ठाहिणु पंहिंजो कमु कोन्हे को, रोड ठाहिणु पंहिंजो कमु कोन्हे को, माण्हुनि खे तहफ़ुज़ ॾियणु पंहिंजो कमु कोन्हे। असां वधि में वधि सम्झाए सघूं था, ॿुधाए सघूं था पिया, पर काॾे वेंदो। मिसाल तौरु तव्हां जेको कराची में वेठो आहे, तव्हां सामान खणी निकिरी विया, सभिनि जा त कराची में कोन वेठा आहिनि न। बिल्कुलु, सभिनी वटि त पैसो कोन्हे न, बिल्कुलु सभिनी वटि त घर कोन्हनि न। त उन जो हल इहो आहे, अवाम जे लाइ हल इहो आहे त अवाम जे लाइ उते जो उते पहिरीं प्लानिंग कई वञे। छो जो हाणे इहो जवाज़ कोन्हे त बाबा ॿोॾि ओचिती अची वई, बरसाति ओचिती अची वई, इहो जवाज़ ई कोन्हे, इहो जवाज़ क़ाबिले क़बूल ई कोन्हे। हाणे तव्हांखे पहिरीं प्लानिंग करणी आहे। ठीकु आहे, ॿोॾि आई, छा ठहंदो आहे? सभ खां पहिरीं ठहंदो आहे इहो टेंट सिटी ठहंदा आहिनि, हर दुनिया में ठहनि था पिया। टेंट सिटी ठहंदा आहिनि ऐं माण्हुनि खे उते उहो टेंट सिटी एतिरो मथे हूंदो आहे त जीअं पाणी उनखे न अचे, ऐं उते हर फैसिलिटी हूंदी आहे। हाणे त टेंट बि अहिड़ा अची विया आहिनि त उन्हनि जे अंदरि बाथरूम बि आहे, उनजे अंदरि गैस जा चुल्हा बि आहिनि, उनजे अंदरि बिस्तरा बि आहिनि, उनजे अंदरि कबड टाइप बि शयूं आहिनि, तव्हां पंहिंजी शयूं उते रखी सघो था। त ज़ाहिर आहे जेकर माण्हू टेंट में रहंदो, 15 ॾींहं रहे, महीनो रहे, अलाए 1.5 महीनो रहे, केतिरो ॾींहं रहे, त हुनखे पंहिंजो सामान, पंहिंजो पाण खे, पंहिंजी फैमिली खे महफ़ूज़ रखी सघे न। त उहे टेंट सिटी किथे आहिनि? असां वटि सिंपल हिकिड़ा इहे न जेके हूंदा आहिनि कपिड़े वारा टेंट, उहे ॾिना वेंदा आहिनि। उहे एॾा गरम हूंदा आहिनि जो हुन में माण्हू वेही नथो सघे, ॾींहं जो राति जो सुम्ही नथो सघे। सही पिया चओ, बिल्कुलु। त ॿी ॻाल्हि स्प्रे, उहे स्प्रे कोन था कया वञनि। बरसाति खां अॻु, बरसाति जे वक़्तु ऐं बरसाति खां पोइ स्प्रे कया वञनि त जेके बीमारियुनि जा ख़तरा आहिनि उन्हनि खां असां बची सघूं, अवाम खे बचायो वञे। ॻोठनि में गैस कान्हे का, ॻोठनि में काठियूं ऐं कोयला आहिनि, त उनखे उनजो तहफ़ुज़ यकीनी बणायो वञे। जी मैडम, तव्हां बिल्कुलु सही चओ माल जे लाइ, बिल्कुलु मैडम, हितां खां ई पाण कंटिन्यू कयूं था। आम माण्हुनि जूं जेके बेसिक शयूं आहिनि, बेसिक जेके उन वक़्तु उनजी ज़रूरतूं आहिनि, उन्हनि ते ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। दौलतराम खत्री साहिबु असांखे हींअर जॉइन कयो आहे मिठी खां, उन्हनि खे मां फ़ोन कॉल ते कनेक्ट कयां पई प्रोग्राम में। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी, कीअं आहियो खत्री साहिबु? ठीकु आहियो? जी अल्हम्दुलिल्लाह, आउं ठीकु आहियां। तव्हां ॿुधायो, ठीकु लॻा पिया आहियो? जी जी, महिरबानी। जी, तव्हांजी महिरबानी। प्रोग्राम ॿुधो पे, मूं सम्झो त माना तव्हांखे लाइव कॉल करे जॉइन कजे हिन प्रोग्राम में, ऐं काफ़ी कराइतियूं ॻाल्हियूं मैडम तरफ़ां बि काफ़ी कराइतियूं ॻाल्हियूं जेके आहिनि ॿुधण में अचनि पियूं। ऐं ज़ाहिर आहे जेका टॉपिक हले पियो हींअर ॿोॾि वारी जेका सूरताल आहे, ऐं हुन ॿोॾि वारी सूरताल जे हवाले सां काफ़ी कराइतियूं ॻाल्हियूं कयूं आहिनि। पर हीअ सभु कुझु असां जेको ॾिसूं था पिया, ही मौसमाती तब्दीलियुनि जे करे जेको आहे इहो हिकिड़ो असरअंदाज़ थिए पियो सिस्टम। सो आउं सम्झां थो त माना जेको हिन वक़्तु जेको आहे मौसमाती तब्दीलियुनि जे हवाले सां जेके बि तब्दीलियूं अचनि पियूं, या मतिलबु असांजी जेका एनवायरमेंट आहे उनखे बचाइण लाइ असांखे माना पंहिंजो रोल किरदारु अदा करणु खपे। बिल्कुलु। हलो जी बिल्कुलु, तव्हां सही चई रहिया आहियो, ॾाढी तव्हां ज़बरदस्त ॻाल्हि। ऐं उनखां पोइ ॿी ॻाल्हि इहा आहे त माना असांखे असांजा जेके ही कुदरती जेके लंग आहिनि, माना फितरी तौर ते जेके लंग आहिनि, जेके बंदि आहिनि, ऐं या मजमूई तौर ते जेकॾहिं असां ॿोॾी जेका सूरताल, त असां वटि जेके हथरादू जेके ॿोॾूं माना हिकिड़ो जेको अचनि थियूं पियूं, हथरादू ॿोॾूं जंहिंखे चऊं असां, ठीकु आहे। त असांजा जेके फितरी लंग जेके बंदि आहिनि उन्हनि खे बहाल करण जी ज़रूरत आहे। जेके असांजा फितरी माना जीअं असां माना जेको आहे फितरत जे हवाले सां जेको आहे असांखे घणो कुझु करण जी ज़रूरत आहे। ऐं ख़ासि तौर ते तव्हां मौसमाती तब्दीलियुनि जे हवाले सां ॾिसंदो त असां वटि हिते जेके वण वढजनि था ऐं ॿेला कटजनि था, ऐं उन करे जेको आहे काफ़ी हिकिड़ो असरु पियो आहे असांजो जेको धरती जो जेको गर्मी पद वधियो आहे, त उन ई माना समूरे हिकिड़े इको सिस्टम खे असां तबाह कयो आहे। सो असर ॻाल्हि इहा आहे त असां माना असां वटि कहिड़ो प्लान आहे त असां माना उन जेको एनवायरमेंट खे बचाइण लाइ ॿाहिरि असां हिकिड़ो रस्मी तौर ते माना मुख़्तलिफ़ शहरनि में ॻोठनि में जेके न वण लॻायूं था, सभु ॻाल्हियूं कयूं था। मुख़्तलिफ़ NGOs जेके आहिनि उन्हनि तरफ़ां बि माना ही वण जे हवाले सां वणकारी मुहिम जे हवाले सां जेको आहे इहो सभु कुझु थिए थो। पर असल ॻाल्हि इहा आहे त असां वटि हिकिड़ो विजन इहो बि हुअणु घुरिजे, हिकिड़ो प्लान इहो बि हुअणु घुरिजे त फितरत खे बचाइण लाइ असां ॿिया कहिड़ा टूल इस्तेमालु कयूं। इहा बि हिकिड़ो वॾो सुवालु आहे। ऐं बाक़ी रही ॻाल्हि आहे त फितरत जा समूरा रंग जेके तव्हांखे थर में नज़र ईंदा आहिनि, वक़्तु जेके थर में जेके ताज़ियूं जेके बरसातूं पयूं आहिनि उनखां पोइ ज़ाहिर
सॼो थर जेको आहे ॾिसण वटि आहिनि उतां जा जेके फितरी रंग आहे कारूंजर जबल जी जेका उसनाकी आहे या माना जेके बि तव्हां तक़रीबन जेको सोशल मीडिया ते इहे सभई शयूं ॾिसंदा हूंदा ताज़ो ऐं पाण माना गुज़िरियल ॾींहुं कारूंजर मां थी आयो आहियां नगर पार्क जा जेके बर्ड आहिनि उहे सभई जेके फितरत जा जेके रंग आहिनि असां वटि जेके मौजूदु आहिनि ऐं ज़ाहिर थर में हिन वक़्तु घुमण जहिड़ो आहे। सही पिया चओ, बिल्कुलु सही पिया चओ। महिरबानी तव्हां प्रोग्राम में शामिल थियो। मैडम खे मुंहिंजे तरफ़ां तमामु घणा सलाम ऐं तमामु घणियूं ख़ैरातियूं ॻाल्हियूं मैडम करे। वालेकुम सलाम। जी 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 मैडम ॿुधनि पियूं ऐं थैंक यू सो मच तव्हां प्रोग्राम में शामिल थियो मूंखे ॾाढो सुठो लॻो। तव्हां ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हियूं कयूं आहिनि काराइतूं तव्हां ॻाल्हियूं कयूं आहिनि ऐं थर जे फितरी सूंहं जे हवाले सां बि तव्हां ऐड कंदा हलियो। इहो मुंहिंजो सुवालु ज़रूरु हुयो त तव्हां थर जे हवाले सां ज़रूरु ॻाल्हाइजो ऐं तव्हां रिसेंटली विज़िट कयो आहे। पाण ॾाढा सुठा राइटर बि आहिनि तव्हां सुञाणो था ऐं जी जी हा ॾाढो सुठो लिखंदा बि आहिनि। सो वेल तव्हांजो सुवालु ॾाढो सुठो आहे त असां फितरत खे बचाइण जे लाइ असां वटि कहिड़ा उपाउ आहिनि या असां कीअं कमु करे रहिया आहियूं वे फॉरवर्ड छा आहे इशूज़ ऐं तमामु शयुनि ते त पाण ॻाल्हाए रहिया हूंदा आहियूं पर असां वटि जेको रस्तो आहे उहो कहिड़ो आहे हिन ते ज़रूरु पाण ॻाल्हाईंदासीं। पर मैडम जेका ओवरऑल तव्हां ॻाल्हि करे रहिया आहियो कैंप्स जी टेंट सिटीज़ जी ऐं ख़ासि तौर ते जानवर ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे पंहिंजी जान सां गॾो गॾु तव्हां पंहिंजे माल जी बि हिफ़ाज़त करणु चाहींदा आहियो प्लीज़। उहो सभु वीचारो बेयारो मददगार हूंदो आहे। मां नालो कोन थी खणा मां उन शख़्सियत जो माना मिडिल क्लास जो माण्हू टंडे मोहम्मद ख़ान जो जॾहिं 2011-12 में ॿोॾि आई त हू छा हूंदो ख़ुददार माण्हू जेके हूंदा आहिनि उहे मदद बि न घुरी सघंदा आहिनि न। बिल्कुलु सफ़ेद पोश माण्हू मदद बि न घुरी सघंदो आहे ऐं उन ताईं को पहुचंदो बि कोन्हे। ऐं ॿियो इहो हूंदो आहे त अलाए ही वठंदो अलाए न वठंदो असांखे बि पंहिंजो हूंदो आहे न त अलाए वठंदो अलाए न वठंदो चऊंसि या न चऊंसि त उहो माण्हू पीड़िबो आहे। ठीकु आहे त अहिड़ो ई हिकिड़ो पीड़ियल माण्हू मूंखे मिली वियो अछी ॾाढी सां हुयो एज 50-55 हूंदसि ऐं पर्सनैलिटी बि सुठी हुअसि त हू कंध खणी न पियो ॻाल्हाए सघे त मुंहिंजो अदा तव्हां किथे आहियो त यकीन हुन पंहिंजे अखियुनि में पाणी अची वियो हुनजो कंधु हेठो हुन मूंखे इशारो करे चए अदी मां जवान न्याणी वठी काॾे वञा ऐं हुनजूं 5 जवान न्याणियूं हुयूं वाशरूम कोन हुयो वेठा कीअं हुआ 4 खटूं उनजे मथां रिलियूं रखी हुआ सॼी फैमिली अंदरि वेठी आहे मूंखे इजाज़त हुई ॿियो मर्दनि मां कंहिंखे इजाज़त कोन हुई मूंखे इजाज़त हुई जॾहिं मां हुते वियमि त छोकिरियूं बि न ॻाल्हाए सघियूं कंहिंजे वात मां लफ़्ज़ न पिया निकिरनि मुंहिंजा 50 लफ़्ज़ भेजी विया हुआ हुन महिल त हाणे अहिड़ा माण्हू काॾे वञनि ग़रीब माण्हू वरी मां चवंदी ग़रीब माई वरी बि रड़ियूं करे वेंदी रोड ते बि रड़कंदी त भाउ मूंखे कुझु न मिलियो मिडिल क्लास काॾे वञे सफ़ेद पोश काॾे वञे असां वटि ज़ुल्म आहे। ईअं नाहे त पैसो नाहे ईअं नाहे त स्टाफ कोन्हनि ईअं नाहे त डिपार्टमेंट कोन्हनि के सभु कुझु आहे पर असांजी नियत ख़राबु आहे। असांजी लालच असांखे बुग़्ज़ असांखे साड़ मारे छॾियो आहे ऐं असां पंहिंजा बंगला अॾण में असां झूपड़ी खे किराए छॾियो आहे त जॾहिं त हालांकि झूपड़ी सोह आहे ॻोठनि जी सोह आहे ऐं मां चवंदी इहा जेकॾहिं ॻोठ न हुजनि इहे झूपड़ियूं न हुजनि इहो माल न हुजे त असांजे घर में न चांवर पचे न असांजे घर में कणिक अचे न असांजे घर में इहे सब्जियूं जेके असां खाऊं था पिया इहे ॻोठनि मां थियूं अचनि ॻोठनि मां जेकॾहिं शहरनि मां बि अचनि थियूं त शहरनि में बि को बनी शहर में कोन थिए थी उहा बि पसगिरदाई में ॻोठनि में थिए थी पई त उन्हनि जी असांखे क़दुरु कोन्हे उन ॿनी खे असां ॿोड़ियूं था जितां असांजी सब्ज़ी अचे थी असां उन ॿोॾनी खे ॿोड़ियूं था पिया जिते असांखे अनाज थो मिले पियो माल जो चारो मिले थो त हाणे उनजे लाइ आहे त शऊर हाणे चवणु घुरिजे न चवणु घुरिजे सरकारी इदारनि खे ॾिजे जिन खे इहो कमु करिणो आहे। NGO वटि महदूद बजट आहे महदूद एरिया आहे महदूद कमु आहे बिल्कुलु आम माण्हू वटि कुझु कोन्हे करण जे लाइ एग्ज़ैक्टली ठीकु आहे हुन वटि कोन्हे हुनजो रोज़गार आहे माल चारणु ॿनी वारो करणु जॾहिं माल लुड़ी वियो ॿनी लुड़ी वई त हाणे रोज़गार कहिड़ो कंदो उहो छा कंदो माई रिलियूं ठाहे थी जॾहिं हुन वेहण लाइ जाइ कोन्हे का त उहो किथे वेही रिलियूं ठाहींदी ख़ैर 100 मसइला आहिनि 100 मसइलनि जा हल बि 100 आहिनि डेवलपमेंट सेक्टर में वरी जॾहिं त पाण नज़र विझंदा आहियूं असांखे हिकिड़ी वॾी लिस्ट त नज़र अची रही हूंदी आहे NGOs जी ऐं उन्हनि जा हिकिड़ा वॾा फंड्स बि हूंदा आहिनि उन्हनि जा हिकिड़ा वॾा प्लान्स बि हूंदा आहिनि जेके वज़ाहिर असांखे नज़र अची रहिया हूंदा आहिनि उन्हनि जा वॾा स्लोगन्स बि असांखे नज़र अची रहिया हूंदा आहिनि ऐं मां हिकिड़ी ॻाल्हि हमेशह कंदी आहियां तव्हां बिल्कुलु उन सां एग्रीड हूंदव त जॾहिं पाण वॾी होटल्स में वेही करे ॻाल्हाए रहिया हूंदा आहियूं त माहौल खे बचायो
वॾी वॾी होटल्स में वेही करे ॻाल्हाए रहिया हूंदा आहियूं त उन झूपड़ी जो छा थियो, वॾी वॾी होटल्स में वेही करे हिकु AC वारे हॉल में वेही करे तमामु असांजे जूं सहूलियतूं असांजे साम्हूं मौजूदु हूंदियूं आहिनि ऐं मल्टीमीडिया ते असां वीडियोज़ ॾिसी रहिया हूंदा आहियूं, पर उते मौजूदु उहा हारियाणी न हूंदी आहे, उते मौजूदु उहो हारी न हूंदो आहे, उते मौजूदु उहो ॿारु न हूंदो आहे जंहिंजे पेर में टुटल जुती हुजे थी, उते मौजूदु उहा माउ न हूंदी आहे जंहिंजी हंज ख़ाली थी वञे थी, उते मौजूदु उहा नियाणी न हूंदी आहे जेका इन सिचुएशन में उनजो तमामु जेके रूटीन जूं शयूं डिस्टर्ब थियनि थियूं या जेको आहे सो तमामु शयुनि सां तमामु हालातुनि सां विढ़ी रही हूंदी आहे, उहा उते मौजूदु न हूंदी आहे। पर असां डेवलपमेंट सेक्टर जे अंदरि जॾहिं वञूं था त होटल्स ऐं तमामु शयूं त नज़र अची रहियूं हूंदियूं आहिनि, पर उहो एक्चुअल जेको कमु हूंदो आहे मां पाण सभु तमामु शयुनि जो हिसो रहां थी, त उहो एक्चुअल जेको कमु आहे उहो किथे उते मैडम हिकिड़ो गैप ज़रूरु नज़र ईंदो आहे असांखे। ज़रूरु न, काफ़ी गैप आहे, पर सफ़ा ईअं बि न आहे त कमु नथो थिए थो, हा कमु थिए पियो थिए बि थो, नो डाउट। ऐं बाक़ी उहा ई ॻाल्हि आहे न त जेका तब्दीली अचणु घुरिजे उहा तब्दीली न आई आहे। माण्हू ओन बि कोन था कनि, रोड ठाहे ॾिनोसीं, हाणे हुन रोड खे मेंटेन रखणु त माण्हुनि जो कमु आहे न, उहो नथा रखनि, रोड टुटी वियो, नंढी नंढी ब्रिज ठाहे ॾिनियूं, ब्रिज टुटी वयूं, नंढो सेटअप ठाहे ॾिनो हलाए नंढो सेटअप ठाहे ॾिनो उहो हलाए ॾिनो, न दुकान खोलाए ॾिनोसीं, मां त हिकिड़ो मिसाल ॾियां, दुकान त असां इलाही खोलाए ॾिनासीं, त जेसिताईं NGO आहे त उहो दुकान हले थो, NGO मॉनिटरिंग ख़तमु कई, दुकान वियो हली, ॿकरियूं वठी ॾिनियूं, ॿकरियूं मरी वयूं, कुकड़ियूं वठी ॾिनियूं, कुकड़ियूं मरी वयूं, रिलियूं वठी ॾिनियूं, साईं बरसाति में ॿुॾी वयूं। त शऊर जी बि कमी आहे ऐं एहसास ज़िम्मेवारी जी बि कमी आहे। इहा सभिनी जी ॻाल्हि कई मूंखे अयाज़ लतीफ़ अली जो साहब मूंखे जेको आहे न उन्हनि जो इमेज मुंहिंजे साम्हूं अची वियो। वेल असां वठूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो टाइम थी वियो आहे, ब्रेक वठूं था, उनखां पोइ पाण कंटिन्यू कयूं था ऐं जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भली कार चवां थी जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में, ऐं जेको टॉपिक आहे जंहिं ते ॻाल्हि ॿोल हली रही आहे उहो माहौलियात जे हिसाब सां बि आहे ऐं करंट हींअर सिचुएशन जेका हली रही आहे, पंजाब में सिचुएशन ॾिठी अथऊं ऐं सिंध में जेका सूरत हाल आहे या गुड्डू बैराज में जेतिरो पाणी नज़र अची रहियो आहे, उनखां पोइ हिकु तरफ़ पाणी ऐं हिकु तरफ़ वरी असां पंहिंजनि माण्हुनि खे ॾिसूं था, जॾहिं उन्हनि खे उतां कढण जी ॻाल्हि कजे थी, सेफ मक़ाम ते वञण जी ॻाल्हि कजे थी, त हिकिड़ी ॻाल्हि आहे, इहो सुवाल ज़रूरु आहे त उहे सेफ प्लेस किथे आहिनि या टेंट सिटीज़ असां वटि किथे अॾियल आहिनि या तमामु घणा जेके मसइला थियनि था उन्हनि खे आम माण्हू कीअं मुंहुं ॾिए। वरी जॾहिं ॻाल्हि अचे थी उते बि माना असांखे ॿ शयूं नज़र अचनि थियूं न, हिकिड़ा माण्हू उहे जेके घुरी वठनि था, जेके ॻाल्हाइनि था, जेके रड़ियूं कनि था, पर हिकु साइड उहे माण्हू जेके सफ़ेद पोश आहिनि, जेके पंहिंजी नियाणियूं पंहिंजा बच्चा वठी अचनि था, जेके उन चार दीवारी खां निकिरंदे बि घबराइनि था पर मुश्किल वक़्त में ॿाहिरि निकिरनि था, त उन्हनि जे लाइ घुरणु चवणु वठणु इहो ॾाढो हिकिड़ो वॾो उन्हनि जी ज़िंदगी जो चैलेंज उन्हनि जे साम्हूं अची वञे थो। ऐं उन पीड़ा में जॾहिं उहो माण्हू पीड़िजे पियो त उहा ॻाल्हि ॾाढी ॾुखी आहे, उहा शइ ॾिसण में ॾाढी ॾुखी अचे थी, उन ते ॻाल्हाइण बि असांजे लाइ ॾाढो ॾुखियो हुजे थो। मैडम हुमेरा शम्स शेख साहिबा असां सां गॾु मौजूदु आहिनि ऐं पाण तमामु इशूज़ खे ॾिसंदियूं रहियूं आहिनि, जेके बि सिंध में इन तरह जूं सूरत हाल साम्हूं आई आहे, इन तरह जूं सिचुएशन्स अचनि थियूं, त पाण क़रीबी उन्हनि तमामु शयुनि खे ॾिठो अथऊं। सो मैडम हिन दफ़े जॾहिं पाण उन चाढ़ जी ॻाल्हि कयूं था, गुड्डू बैराज जी ॻाल्हि कयूं था, ऐं वरी माण्हुनि ते नज़र पवे थी, त हींअर छा सिचुएशन, छा ॾिसो पिया तव्हां? जेकॾहिं गुड्डू मां पाणी ख़ारिज न थियो त पोइ तबाही आहे, या हथरादू कट ॾिनो वियो त पोइ त तबाही पकी आहे। ख़ौफ़ त आहे न, ख़ौफ़ में मानी बि न वणंदी आहे, ख़ौफ़ में निंड बि न ईंदी आहे, ठीकु आहे। माण्हू खे पंहिंजे सिर खां वधीक ख़ौफ़ हूंदो आहे पंहिंजे ॿारनि जो ऐं बाल जो, जी, त जेके इहे ॿ विया छा बचंदो। त हाणे इन ख़ौफ़ में बसि इहो आहे त माण्हू पाण ॿधी कनि, सभ खां वॾो जेको हथियार आहे न ॿधी आहे। इहे जेके माण्हू सम्झनि था त असां ॿुॾण पासे ईंदासीं, त बाबा तव्हां पंहिंजनि माण्हुनि जो घेराव कयो, उन्हनि वटि वञो, उन्हनि सां ॻाल्हायो, उन्हनि खां हक़ु छिनी वठो। हाणे हक़ु पिणण सां त मिलंदो कोन्हे, कोई बि कोन, पीउ माउ बि कोन ॾींदो आहे, ॿार साईं घुरंदो न, रोईंदो न, तेसिताईं पीउ माउ बि कोन ॾींदी आहे न, त बाक़ी असांजा नुमाइंदा किथां ॾींदा। त इन लाइ इहो आहे त ॿधी कयो, ॿधी करे पंहिंजो हिकिड़ो अहिड़ो नंढिड़ो शहर अॾियो
जंहिंमें तव्हां आर्ज़ी तौरु वेही सघो, पंहिंजो पाण खे बचाव करे सघो। ज़बरदस्त। ठीकु, ऐं उन जे लाइ इहो आहे त तव्हां हुकूमती इदारनि खां, हुकूमती नुमाइंदनि खां या जेके सियासी नुमाइंदा आहिनि उन्हनि खां पाण वञी मिलो ऐं गॾिजी वञी वठो। ठीकु, जेसि ताईं गॾिजी तव्हां आवाज़ु न कंदा तेसि ताईं मां नथी सम्झां पई त को हल निकिरंदो। सही। ॿी ॻाल्हि त मीडिया पंहिंजो रोल अदा कंदी रही आहे करे हाणे त जेसिताईं मूंखे ख़बर आहे त हिन वक़्त ताईं गुडू जा स्पिल न खोलिया विया आहिनि। खोलनि न, जॾहिं पाणी पंजाब मां अचे पियो, इहा बि ख़बर आहे जी, इहा बि ख़बर आहे त इंडिया पाणी अञा बि छॾींदो, इहा बि ख़बर आहे त इहो पंजाब वारो पाणी वेंदो काॾे, सिंध ॾे ईंदो, सभिनी खे ख़बर आहे, छो जो पुछड़ी ते असां आहियूं। इहा ख़बर आहे त बाबा गुडू खां पोइ सखर, सखर खां पोइ कोटड़ी, कोटड़ी खां पोइ कराची, सही, माना सॼी सिंध। हा, त जॾहिं ख़बर आहे हिकु हिकु शइ जी, त पोइ छो नथी प्लानिंग कई वञे, छो नथो माण्हुनि खे बचायो वञे पियो, छो नथो इहो पाणी बचायो वञे पियो। हाणे हिकु दिलीप ॻाल्हि कई कारूंझर जी, कारूंझर मां 15-16 दफ़ा वई आहियां, त हिकिड़ी शइ मां ॾिसंदी आहियां त कारूंझर ठीकु आहे, ज़मीन खे हिकिड़ो पाणी खपे थो, हिकिड़ी लिमिट हूंदी आहे न, त उन लिमिट ताईं हुन ज़मीन खे पाणी खपे थो, जॾहिं उहा लिमिट ज़मीन जी धरजी क्रॉस थी ईंदी आहे त पाणी मथे ई अची ईंदो सॼो, पोइ उहो पियो पकड़िबो आहे। त कारूंझर में पाणी एतिरो ईंदो आहे, एतिरो पाणी ईंदो आहे त सॼी ज़मीन ज़रख़ेज़ थी वेंदी आहे, उनखां पोइ पाणी पियो घुमंदो आहे। त उते छो नथा केनाल ठाहिया वञनि, नंढा नंढा केनाल ठाहिया वञनि, ठाहे सघजनि था, पाणी खे महफ़ूज़ करे सघे थो, पाणी जो रुख मोड़ियो वञे, इते नंढा नंढा केनाल ठाहे पाणी मिठीअ तरफ़ कयो वञे, पाणी नीपले तरफ़ कयो वञे, पाणी इस्लामपुर तरफ़ कयो वञे, कुझु त रस्तो ॾिजे न पाणी खे, त पाणी खे ज़ाया थियण खां बचाइनि कोन था। अहिड़े नमूने गुडू में जेकॾहिं पाणी सखर तरफ़ नथो अचे पियो त उनखे को त रस्तो मिलंदो न, या त हू पाण पंहिंजो रस्तो कढंदो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, दरिया खे, फितरत खे कंहिं रोकियो आहे? बिल्कुलु बिल्कुलु, दुनिया जी का बि ताक़त नथी रोके सघे, जेसिताईं अलाह साईं पाण नथो करे, त ज़ाहिर आहे हू पंहिंजो फितरत पंहिंजो रस्तो कढंदो। सही पिया चओ मैडम, सही पिया चओ। इन लाइ ज़रूरी आहे त गॾियल आवाज़ हुजे ऐं हुकूमत पंहिंजा फर्ज़ पूरा करे। हा, हुकूमत पंहिंजा फर्ज़ पूरा करे ऐं तव्हां हिकिड़ी अवाम पंहिंजो हक़ वठे। हा, अवाम ॻाल्हाइण शुरू करे। अॼु जे दौर में इहो पॉसिबल न आहे त तव्हांखे को मसइलो हुजे ऐं तव्हां जेको आहे ॻाल्हायो ऐं उहा ॻाल्हि अॻियां ताईं न पहुचे, अलाए जी बिल्कुलु तव्हां वटि तव्हांजो आवाज़ु आहे, तव्हांजो हक़ु आहे ऐं तव्हां ॻाल्हाए सघो था, डिफरेंट प्लेटफॉर्म्स इस्तेमालु करे सघो था। आवाज़ु नेट ॿुधण वारनि ताईं उहो आवाज़ु ज़रूरु पहुचे थो। चवंदा आहिनि न त हिकु डोर बंदि आहे त बार बार ठड़काइबो आहे, नेठ उहो खुली वेंदो आहे। सो असां हिन वक़्त में घटि में घटि इहो नथा चई सघूं त असांजो आवाज़ु जेको आहे सो उहो ॿुधो नथो वञे, असां ॻाल्हाए नथा सघूं। इहो हक़ु तव्हांखे हासिलु आहे, इन हक़ जो तव्हां पाण इस्तेमालु करे सघो था। अच्छा मैडम, उनखां अलावा तव्हांजी ॻाल्हि में इज़ाफ़ो थी कयां, असां नंढा हुआसीं न त PTV हलंदी, ऑल इंडिया रेडियो हलंदो, BBC हलंदी हुई ऐं रेडियो हैदराबाद हलंदो, त सोचींदा हुआसीं त माण्हू हिते कीअं था पहुचनि। हा मैडम, मां तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु कंटिन्यू ॿुधां थी। ज़ुल्फ़कार भट्टी साहिबु असांखे हींअर जॉइन कयो आहे, उन्हनि खे मां भलीकार चवां थी। हैलो, अस्सलाम वालेकुम ज़ुल्फ़कार भट्टी साहिबु, कीअं आहियो? ठीकु आहियो? वालेकुम अस्सलाम, तव्हां कीअं आहियो बाबा? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हांजी दुआऊं आहिनि ऐं ठीकु आहियां। मूंखे इलाही सुठो लॻो, मूंखे ख़ुशी थी तव्हां प्रोग्राम ॾिसो पिया, तव्हां प्रोग्राम में शामिलु थिया आहियो। छा चवणु चाहींदव? हा, असल में मैडम अॻे ई ॻाल्हाए पई, ॾाढो सुठो पई ॻाल्हाए। जी हा मैडम हिकिड़ी ॻाल्हि कई, उन खे माना ट्रेनिंग न ॾियण वारी जेका आहे न, त वर्कर्स खे मोकिलियो थो वञे विदाउट ट्रेनिंग, उन में इहा तमामु हिकिड़ी अहिड़ो पॉइंट मैम खयो आहे जंहिंखे हुकूमत खे वेही संजीदगी सां सोचणु खपे। रिसेंटली हिकिड़ो रेस्क्यू वर्कर हुयो, फॉरेनर हुयो, मुंहिंजी हुन सां ॻाल्हि ॿोल थी, त उन त माना इहो जेको आम ॻाल्हि आहे न, त वञण सां परेशानी थी थिए। हुन अहिड़ी ॻाल्हियूं ॿुधायूं जेके माना वाकई हक़ीक़त हुयूं। हिकु ॿ मां हिते शेयर करणु चाहींदुसि। पहिरीं ॻाल्हि इहा त जीअं मैम चयो त बाबा चवनि था फोन आई आहे हलो विदाउट ट्रेनिंग, त सभिनी खां पहिरीं थियो त जेके फ्लड में अफेक्ट बोर्ड में वीचारा आहिनि उन्हनि जी जान खे त ख़तरो आहे, पर हिननि जी जान खे बि ख़तरो थी थो वञे। पहिरीं ॻाल्हि, जेके वर्कर वञनि था उन्हनि जी जान खे ख़तरो थिए, उन्हनि खे सिहत जो ख़तरो थी थो वञे। ॿी जेका टेक्निकल ॻाल्हि हुन ॿुधाई त चई त इमदादी कमनि में रुकावट बि अहिड़ा माण्हू बणिजी सघनि था, मदद करण बजाए तरबियत याफ़्ता टीम जे रस्ते में माना अची वेंदा ख़ौफ़ सबबु या कंहिं मुंझारे सबबु, त बजाए जो जेके शयूं सही थियणु खपनि उहे वरी अञा ई ग़लति थी वेंदियूं। अच्छा, उनखां पोइ हम आहंगी जी खोट जे करे अण तरबियत याफ़्ता माण्हू खे हुकूमत जी प्रोटोकॉल या हिदायतुनि जी ख़बर न हूंदी आहे, उन करे हू पंहिंजे दिमाग़ सां उते जेको डिसीजन वठंदा पोइ उहो रिलीफ जे कम में हिकिड़ी वॾी बेतरतीबी बि पैदा करे सघे थो।
प्लस जेका हिकिड़ी ॿी ॻाल्हि त वसीलनि जो ज़ाया थियण त माना हिन में अचे थो। हू कॾहिं कॾहिं छा थींदो आहे जो उन्हनि खां ट्रेनिंग न हुजण जे करे वसीला ज़ाया थी वेंदा आहिनि। ऐं ख़ासि करे उन सूरत में जॾहिं हिकिड़ो अनट्रेंड वर्कर परेशान, टेंशन ऐं ज़हनी दबाव में उते मौजूदु आहे त हू पंहिंजो पाण खे बि बचाए ऐं ॿियनि खे मदद करे, त उन में बि हुन खां माना काफ़ी जेके आहिनि कोताहियूं थी वेंदियूं आहिनि। इन ई करे हिन खे माना मैम जी ॻाल्हि खे मां अॻिते वधाईंदे इहो मां रिक्वेस्ट कंदुसि तव्हांजे प्रोग्राम जे थ्रू वास्तेदार जेके आहिनि असांजा माण्हू, त महिरबानी करे इन ट्रेनिंग वारी पॉइंट ते ध्यानु ॾियनि त जीअं जॾहिं बि अहिड़ी शयूं थियनि थियूं त हुन में हुनखे ॾाढो इफेक्टिव नमूने सां माण्हुनि जी मदद करे सघे। बिल्कुलु बिल्कुलु, तव्हां बिल्कुलु ठीकु चयो, महिरबानी। तव्हां ॾाढो सुठे अंदाज़ में हिन ॻाल्हि खे पॉइंट आउट कयो आहे, मैडम जी ॻाल्हि खे अॻियां वधायो आहे। मूंखे ॾाढो सुठो लॻो, तव्हां प्रोग्राम में शामिलु थियो, तव्हांजी महिरबानी। जी मैडम, तव्हांजी तरफ़ अॻियां अचूं था ऐं जी तव्हां प्लीज़ कंप्लीट कजो। तव्हां कोई नंढपण जी का ॻाल्हि हुई तव्हां जेका शेयर कई पे? मां इहो सोचींदी हुयसि त PTV BBC ॿुधंदा हुआसीं, ऑल इंडिया रेडियो ॿुधंदा हुआसीं ऐं रेडियो हैदराबाद ॿुधंदा हुआसीं। त मां सोचींदी हुयसि त माण्हू हिते कीअं था पहुचनि ऐं हिन ते ख़बरूं कीअं थी वञनि, इहे माण्हू कीअं था TV ते अचनि, गाना ॻाइनि पिया, सभु कुझु पंहिंजो आवाज़ु ॾियनि पिया। त इहा नंढपण जी ॻाल्हि असांजी हसरत हूंदी, सोच हूंदी हुई। सही। पर हाणे इहा शइ सफ़ा वञी ज़ीरो ते बीठी आहे। हर कंहिंखे पंहिंजो चैनल आहे, हर कंहिं वटि मीडिया पई आहे। फेसबुक त माना तव्हांजी इहे तव्हांजी TV आहे पंहिंजी, तव्हां पंहिंजो चैनल ठाहे सघो था, तव्हां पंहिंजो पेज ठाहे सघो था पिया, यूट्यूब पियो आहे, इंस्टाग्राम पियो आहे, सभु पियो आहे। तव्हांजो आवाज़ु पूरी दुनिया ताईं वञे थो। असांजो आवाज़ु पने आकल ताईं कोन पहुचंदो हुयो, त तव्हांजो आवाज़ु दुनिया ताईं वञे थो। त हाणे माना हक़ घुरणु घटि में घटि UN ताईं त पंहिंजी ॻाल्हि पहुचायो। त असां सां ही ज़ुल्म थिए पियो, असां सां ग़लति थिए पियो, असांखे का कोन्हे, का सिक्योरिटी कोन्हे का। मूंखे 2020 जी नई गाज जॾहिं वही आई हुई दादू में, त असांजा 50 वर्कर छोकिरा, छोकिरियूं न छोकिरा लही पिया हुआ पाणी में, ऐं पाणी बि 10-10, 20-20 फुट पाणी हुयो, उन में लही पिया। उन्हनि वटि का सेफ्टी जी का बि शइ न हुई। हाणे जे हिन 50 मां जेकॾहिं 5 माण्हू बि NGO जा वञनि हा त NGO बदनाम। त बाबा NGO मोकिलिया माण्हू, असां कंहिंखे मोकिलिया, असां गवर्नमेंट खे सपोर्ट में मोकिलिया हुआ, पंहिंजी ॿेड़ियुनि सां गॾु मोकिलिया हुआ त माण्हू वञी रेस्क्यू कंदा। जेसि ताईं आर्मी पहुचे, जेसि ताईं ॿिया इदारा पहुचनि, तेसि ताईं असांजा लोकल माण्हू हुआ। उन लोकल जी त का सिक्योरिटी कोन्हे। हालांकि उहे वॾी ॻाल्हि, उहे छोकिरा जेके पाणी में लथा हुया उन्हनि जा पंहिंजा घर ॿुॾनि पिया, उन्हनि जूं माउरूं भेणूं वीचारियूं हुते रोअनि पयूं। उहे रिलियूं बि संभालनि त को माल बि संभालनि त को कुझु बि संभालनि, पर उहे छोकिरा वरी ॿियनि खे बचाइण लाइ बीठल हुआ। त ॾिठो वञे त अॻियां ऐं उनजे पोयां कुझु बि कोन्हे। असां वटि सिर्फ़ु बाहि ऐं पाणी वारो किसो आहे हिन वक़्तु। त उन ऐं अवाम जेको सुवाल तव्हांजो हुयो त माण्हू छा कनि, त माण्हू कनि बि कनि छा? पैसे जी खोट आहे, जाइ जी खोट आहे, प्लानिंग जी खोट आहे, घर नंढा आहिनि, काॾे वञो। अॻु वारी मोहबत बि न रही आहे त बाबा अचो अची रहो, अॻु वारी उहा पंहिंजाइप बि कोन रही आहे। ऐं अॻे ॿार हूंदा न 16 सकड़ में हिकिड़े कमरे में सभु सुम्ही पवंदा हुआ। हाणे त इहो पॉसिबल ई न आहे। ऐं शहर वारो ॿार त सवाल ई कोन थो, मूंखे प्राइवेसी खपे। हू ॿार त चए थो आऊं त मेंटली डिस्टर्ब थियां थो, डिस्टर्ब थो थियां, मुंहिंजे कमरे में उनखे न मोकिलियो। त इहे सभु शयूं जेके आहिनि, इहे सभु हाणे तंग थियूं कनि पयूं ऐं मजबूर थियूं कनि पयूं त असां नए समाज खे अॾियूं। ऐं जेको नओं समाज अॾिबो उहो नई सोच सां हूंदो, नई प्लानिंग सां। सही मैडम, बिल्कुलु सही। थोरो मैडम तव्हांजो तवजो उन तरफ़ बि छिकराईंदमि। जॾहिं असां बोर्ड जी ॻाल्हि कयूं था, उनखां पहिरीं जी ॻाल्हि कयूं था, या विच जी ॻाल्हि कयूं था, या बाद जी ॻाल्हि कयूं था, हिकिड़ो बीमारियूं कर खणनि थियूं, डिस्टर्ब माण्हू तमामु घणो थिए थो, फैमिलीज़ सॼियूं डिसफंक्शनल थियो वञनि, ऐं उन्हनि सभिनीनि खे हिकिड़ो रस्तो खपे थो, उन्हनि सभिनीनि खे हिकिड़ो हल खपे थो। ऐं जेको ॿारु उते मौजूदु रहे थो उन जे लाइ हिकिड़ो तमामु वॾो इशू क्रिएट थियो वञे। ऐं ॿार जे निशो नुमा में शुरूआती उन जी वाद विच में जॾहिं जेके मसइला दरपेश अचनि था, उहे सॼी ज़िंदगी, मां नथी चवां दुनिया जा तमामु वॾा, मां उन्हनि खे पंहिंजे लाइ हिकिड़ो इंस्पिरेशनल शख़्स सम्झंदी आहियां। उन्हनि जो चवणु हुयो त उहा शइ हमेशह कंटिन्यूअसली हलंदी रहंदी आहे। तव्हांजी नंढपण में जेके बि वाक़िया थियनि था, जेके बि सिचुएशन्स तव्हां फेस कयो था, उहे आख़िर ताईं हलनि थियूं। मूंसां हलनि थियूं, जेको नंढपण में जेके बि महिरूं मूंसां कुदरती थियूं, हालतुनि जे थियूं, रिश्तनि मां थियूं, दोस्ती मां, पाड़े मां थियूं, अॼु बि मुंहिंजे ज़हन में आहिनि। तव्हां अॼु सुवालु कयो, मां कल्ह पंहिंजे पाण खां पाण सुवालु कयां पई त मुंहिंजो इहो माज़ी मुंहिंजा मुंहुं मां निकिरे छो नथो?
नथो निकिरे ताहिरा। तव्हां केतिरी बि कोशिशि कयो, तव्हां केतिरा बि पंहिंजे पाण खे कंहिं माज़ी ते खणी कंहिं सॉरी मंज़िल ते खणी वञो, पर उहो माज़ी चाहे उहो अज़ियतनाक आहे चाहे उहो ख़ुशि आहे, सुठो आहे, बहितरीनु आहे, पर उहो नथो निकिरे दिमाग़ मां। इहा शायदि फितरत आहे त अलाह साईं चए थो त बाबा माज़ी न विसारियो। फितरत आहे त तव्हां कॾहिं ख़ुशि हुआ, छो जो उरूज खे ज़वाल आहे, ज़वाल खे उरूज बि आहे, ये ॿई शयूं गॾु गॾु हलनि थियूं न। सही पिया चओ, सही त कुदरत बि ॾेखारे थी, फितरत बि ॾेखारे थी ऐं इंसान पाण बि ॾेखारे थो। ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि आहे, इनखे पाण ज़रूरु अॻियां वधायूं था, पर असां लाइव कॉलर आहिनि उन्हनि खे शामिल करियूं था। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। हेलो, तव्हांखे भलीकार चऊं था। सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। वालेकुम अस्सलाम, तव्हांखे भलीकार चऊं था। कीअं आहियो? ठीकु आहियो? पंहिंजो नालो ॿुधायो। बाबा ख़ैर लॻो पियो आहे? जी हा, जी हा, बिल्कुलु सभु ख़ैरियत आहे, तव्हांजी दुआ आहे। पंहिंजो नालो ॿुधाइजो ऐं प्रोग्राम में शामिल थिया आहियो, छा चवणु चाहींदव? मां हाजी शम्स मीरजत थो ॻाल्हायां मदीने खां। जी जी मिर्ज़ा साहब, भलीकार चऊं था तव्हांखे। भले पार मां तव्हां बाबा ॻाल्हायो ख़ैर पिया। आहे? अल्हम्दुलिल्लाह। अधी ॻाल्हियूं फर्स्ट क्लास पई करे हे बोर्ड जे बारे में, पर सरबराह असांजा किरियल आहिनि पोइते। उहो ई त ॾुख आहे। हा हा, बिल्कुलु 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 ॻाल्हियूं पई करे पर सम्झनि न माण्हू। हा, तव्हां बिल्कुलु सही चई रहिया आहियो, बिल्कुलु तव्हां सही चई रहिया अलाह आहियो। जो कसम, ये जेके सरबराह न आहिनि इन्हनि त ॿेड़ी वोड़े छॾी आहे मुल्क जी। जी मिर्ज़ा साहब, ईअं ई आहे। हाजी अलाह साहब तव्हां ख़ुशि रखे, अलाह बोर्ड खां सभिनी खे बचाईंदो। आमीन आमीन जी। वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां प्रोग्राम में शामिल थियो ऐं तव्हां भले पार में वेठा आहियो ऐं कॉल करे जेका ॻाल्हि एग्ज़ैक्ट हूंदी आहे, जेको सच हूंदो आहे, तव्हां उहो चई रहिया हूंदा, ॾाढो सुठो लॻंदो आहे। तव्हांजी महिरबानी। वक़्तु थी वियो आहे न्यूज़ ब्रेक जो, न्यूज़ ॿुधूं था, उनखां पोइ कंटिन्यू कयूं था ऐं पंहिंजो प्रोग्राम सुबह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं वीहर भलीकार चवां थी। अवांजे पंहिंजे प्रोग्राम सुबह मेहरान में SM नदीम साहब असांखे जॉइन करे चुका आहिनि, उन्हनि खे भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कैसे हैं आप? ठीक हैं? अल्हम्दुलिल्लाह माशाल्लाह जी, ज़बरदस्त। अच्छा, पाकिस्तान और इंडिया क्रिकेट टीम के हवाले से, क्रिकेट मैच के हवाले से आपसे बात करना चाहूँगी। आपकी प्रेडिक्शन काफ़ी हद तक सही भी हुई जी, क्या रिव्यूज़ हैं आपके? हाँ, देखिए कल मैच तो नहीं लग रहा था जिस तरीके से इंडियन जो वो क्रिकेट टीम का, उनकी गवर्नमेंट का और उनके जो लोग हैं उनका जो मतलब रवैया रहा मैच से पहले, ड्यूरिंग द मैच, तो ऐसा लग रहा था कि ये कोई दोबारा से कोई जंग करने जा रहे हैं इंडियंस। और लेकिन सुप्रीम कोर्ट में भी उन्होंने जो वहाँ के लोगों ने जो वो एक अपील दायर की कि ये मैच नहीं होना चाहिए, ठीक है। उसके अलावा आवाम की तरफ से भी उनके बड़ा प्रेशर था। अच्छा, फिर जो उनके कप्तान है, इंडियन कैप्टन, उन्होंने जीत के बाद भी जो स्टेटमेंट दिए वो भी ऐसी मतलब मेजर खैर वाली दिए कि जो न समझ में आने वाली कि ये जो जीत जो हम इंडियन आर्मी के नाम करते हैं और हमने जो काम करना था वो कर लिया, फिर वो सेकंड नहीं किया टीम ने। मतलब एक स्पोर्ट्समैन स्पिरिट को जो उन्होंने बिल्कुल जो बालाए ताक रखते हुए तमाम जो चीजें जो ऐसी की हैं कि जो आज तक हमने कभी स्पोर्ट्स में देखी नहीं है। सही कहा आपने। बहरहाल ये कि मैच जो है वो कुछ खामियां पाकिस्तान की तरफ से भी रही। मैच हारने की वजूहत ये थी कि जो है वो एक तो लो स्कोरिंग जो है बिल्कुल की, पाकिस्तान ने 129 का टारगेट दिया और टॉस जीत के पहले बैटिंग करने का फैसला तो उनका ठीक था, लेकिन जो है वो हमारे जो बैटर्स हैं उन्होंने जो कोई इतना खास परफॉर्मेंस नहीं दी। और जो जिन्होंने की शाहजादा फरहान, उन्होंने 40 रन किए 44 बॉल पे। आखिर में आके शाहीन शाह अफरीदी ने जो है वो 4 छक्के लगाए तो कुछ जाके जो है स्कोर आपका जो है 128 बना। अदरवाइज तो ऐसा लग रहा था कि 100 के अंदर अंदर ही जो है वो टीम पाकिस्तान की आउट हो जाएगी। बिल्कुल। हमें ये देखना हुआ कि हमारा इतना मतलब मजबूत मुखालिफ है इंडिया हर लिहाज से, चाहे जो वो वहाँ पे जो वो ग्राउंड में ऑडियंस देख लें, वहाँ पे भी उनके इंडियन ज्यादा थे, ठीक है। अंपायर जो है उनका भी रोल जो है थोड़ा सा ऐसा नजर आया कि शायद अंडर प्रेशर थे इंडिया की वजह से या क्या था। एक अंपायर ने तो 4 डिसीजन ऐसे दिए पाकिस्तान की बैटिंग में क्योंकि आउट करा दिया और फिर बाद में रिव्यू लिया गया तो वो नॉट आउट था। वो दोबारा से जो है वो अंपायर ने जो है रिव्यू को जो है वो मतलब गलत करार दिया थर्ड अंपायर ने। कहने का मकसद ये है कि ये चीजें जो है वो सारी जब आपको पता है कि आपके खिलाफ जो इतना मजबूत और स्ट्रॉन्ग जो है वो
इंडियन क्रिकेट बोर्ड है, तो हमने अपनी खामियों को जो है वो काबू पाना है। परफॉर्मेंस आप जब देंगे, जब अपनी खामियों पर काबू पाएंगे तो आपकी परफॉर्मेंस ऑटोमेटिक अच्छी हो जाएगी। अब कल जो है वो बाबर आजम की और रिजवान की याद आई सबको कि भाई चले ठीक है, आप जो है वो उनको आपने बाहर किया, नए लड़के खिलाए कि डोमेस्टिक में टॉप परफॉर्मेंस दिए, सब कुछ दिए, लेकिन आपने प्लेयर्स बनाने होते हैं। जैसे आप किसी भी स्टूडेंट को लेकर चलते हैं क्लास 1 से और PhD तक, तो उसका एक पूरा प्रोसीजर होता है, पूरा एक कैरियर बनता है, वो काफी मराइल से गुजरता है, काफी चीजों से गुजरता है। एक मकसद भट्टी में पककर जो है वो जाके जो है वो डॉक्टर बनता है। तो ऐसी प्लेयर्स का भी है कि आप जो है प्लेयर्स बनाते हैं, जब आप प्लेयर्स को बना लेते हैं फिर उनको इन आउट करके जो है वो प्लेयर खराब कर देना, ये काफी जो है ना वो मुश्किलात हो जाती है। अब वही पाकिस्तान के खाते कोई तमाम जो है वो इतने प्लेयर्स कोई एक्सपीरियंस नहीं थे। जी एसएम नदीम साहब, मैं बस इतना कहना चाहूंगी कि स्पोर्ट को हमें जो है ना वो स्पोर्ट्स को, गेम को हमें उसी तरह उसी नज़र से देखना चाहिए, उसको सियासत नहीं बनाना चाहिए। टास्क के बाद जो फैसला था वो आपकी नज़र से गुजरा, उसको आप कैसे देखते हैं? देखिए बिल्कुल ये ठीक था, लेकिन आप जब परफॉर्म नहीं करेंगे तो आप जो है वो चाहे जो कितना भी आपका जो वो मुखालिफ जो वो स्ट्रॉन्ग हो या वीक हो, जब तक आपकी परफॉर्मेंस नहीं होगी आप जीत नहीं सकते किसी भी जगह पर। चाहे आप वो क्रिकेट का मैदान ले लें या कोई और मैदान ले लें। और देखिए ना, आपने जो है वो रन इतने थोड़े किए, 30-35 रन अगर और ज्यादा होते ही। कोच जो है पाकिस्तान क्रिकेट टीम के, उन्होंने भी ये कहा कि जो 30-35 रन हमने कम बनाए। भाई आपने क्यों बनाया? आपको पता था इतने दिन से तैयारी चली है, सारी चीजें हैं। फिर आपके जो टॉप ऑर्डर है, जो ओपनर्स हैं, वो भी परफॉर्म नहीं कर पा रहे। कभी जो वो बैटिंग ऑर्डर जो हाई क्या वजूहात थी पीछे? एसएम नदीम साहब, आप क्या समझ रहे हैं कि कोई प्रेशर था, प्रेशर में वो खेल रहे थे या कोई और वजह भी थी? देखिए प्रेशर तो डेफिनेटली होता है, जैसे कितना भी कह लें कि हम इंडिया के खिलाफ जो प्रेशर में नहीं होते हैं। एक मैच है और मैच में हम प्लेयर रहे, हम भी खेलते रहे, हमारे इवेंट से पहले हमें डेफिनेटली प्रेशर होता था, हम चाहे कितनी भी प्रिपरेशन कर लें, लेकिन उस प्रेशर को हैंडल किस तरीके से करना होता है, ये चीजें भी प्लेयर्स को पता होती है कि ये प्रेशर से हम कैसे निकलेंगे, किस सिचुएशन में क्या करना है हमने। तो ये सारी चीजें जो वो कोचेज, मैनेजर इतने लगाए हुए होते हैं, इतने लोग होते हैं, 12 लोग होते हैं टीम के साथ, तो उनका काम ये होता है कि प्लेयर्स को कूल एंड काम रखना, उनको सिचुएशन से आगाही देना और उनको ये बताना कि किस कंडीशन में आपने कैसे परफॉर्म करना है। तो ये सारी चीजें प्रेशर होता है बिल्कुल, और ये हमारे ऊपर ही नहीं, इंडियन पर भी होगा डेफिनेटली। जी बिल्कुल, आपने सही कहा। बहुत प्रेशर था जिसकी वजह से जो है वो मैच जो है वो पाकिस्तान तो बिल्कुल ही पहले बैटिंग की, तो वो रन बिल्कुल कम किए, जिसकी वजह से जो है वो हार का सामना करना पड़ा। जी बिल्कुल। अच्छा, साइम अयूब के हवाले से भी मैं पूछना चाहूंगी कि उनकी परफॉर्मेंस को कैसे देखा आपने? देखिए साइम अयूब ने तो एक रिकॉर्ड कायम कर दिया, वो तो बाबर आजम के इक्वल हो गए। बाबर आजम ने इतने मैचेस खेले तो 7 मरतबा वो डक पर आउट हुए हैं, और साइम अयूब जो है पिछली 5 इनिंग्स के अंदर 3 मरतबा जो है वो डक पर आउट हुए 0 पर। तो साइम अयूब को अपनी बैटिंग पर तवज्जो देनी होगी, अदरवाइज उनके लिए बहुत मुश्किल हो जाएगा, क्योंकि जो उन्होंने ऑस्ट्रेलिया में और साउथ अफ्रीका में परफॉर्मेंस दी थी, उसके बाद जब ये इंजर्ड हुए हैं, इंजरी के बाद से जो है इनकी परफॉर्मेंस जो है वो नजर नहीं आई साइम अयूब की, जिसके लिए मशहूर है और जो जिस तरीके से ये परफॉर्म किया करते हैं। तो साइम अयूब को थोड़ा सा अपने पर जो है वो वर्कआउट करना होगा कि भाई कहाँ आप क्यों कर रहे हैं, कौन सी गलतियां हैं आपकी, और कहाँ आप जो है वो किस चीज को मिस कर रहे हैं, इन चीजों को कवर करें, तो फिर ये आगे चल पाएंगे। नहीं तो आपको पता है कि बेंच पर काफी लोग बैठे हुए हैं, और फिर जो वो टीम जो, हालांकि बॉलिंग में उन्होंने जो है 3 आउट जरूर किए कर, जी जी बिल्कुल, लेकिन वो एज ए बैट्समैन खेलने, बॉलर तो वो एज ए पार्ट टाइम है, वो एक एडिशनल उनका जो है वो मिल जाता है, बेनिफिट मिल जाता है कि भाई आप जो है 2-3 ओवर करवा देते हैं। तो लेकिन आपको बैटिंग में एज ए ओपनर खेलने, तो इनका परफॉर्म करना जरूरी है। अब जो मैच होगा पाकिस्तान और यूएई का, वो भी डू एंड डाई वाली सिचुएशन हो जाएगी। आज यूएई का मैच है ओमान से, अगर वो जीत जाता है तो फिर पाकिस्तान और यूएई में से जो जीतेगा सुपर 4 के लिए क्वालिफाई करेगा, तो वो भी पाकिस्तान के लिए एक प्रेशर वाला मैच हो जाएगा। बिल्कुल बिल्कुल, आपने सही कहा। अच्छा एसएम नदीम साहब, क्रिकेट शौकीन जो हैं उनके लिए बहुत दुख की ये खबर थी कि पाकिस्तान हार गया, आप क्या कहना चाहेंगे? हाँ देखिए, मुख्तलिफ लोग जो है वो मुख्तलिफ तरीके से ट्रोलिंग भी कर रहे हैं,
और जो वो इंडियंस की तरफ से भी हो रही है, पाकिस्तान की तरफ से भी। और डेफिनेटली दुख होता है इंडिया से हारने के बाद, थोड़ा सा ज्यादा होता है, क्योंकि वो हमारा जो वो एक रिवायती हरीफ है और हर महाज पर वो जो पाकिस्तान को हमेशा से नीचा दिखाना चाहते हैं। और फिर जो उनकी मेंटालिटी है वो जो हम देखते हैं सोशल मीडिया पर, मुख्तलिफ जगहों पर हम पढ़ रहे होते हैं, देख रहे होते हैं, वो बिल्कुल ही जो है वो मतलब अजीब और गरीब किस्म की जो उन्होंने एक जो वो माइंड सेट किया हुआ है पाकिस्तान के हवाले से कि पता नहीं पाकिस्तान ऐसा क्या है और पाकिस्तान ने उनका क्या बिगाड़ दिया। हालांकि वो हमारे यहाँ देख लिया बलूचिस्तान में मुख्तलिफ जगहों पे जो मामला हो रहे हैं और हमारे पास तो एविडेंस है पाकिस्तान के पास तो कि इंडिया की इन्वॉल्वमेंट रही है पाकिस्तान को डिस्टेबलाइज करने में और पाकिस्तान के हालात खराब करने में। तो ये चीजें देख के दुख होता है पाकिस्तान नहीं। वैसे नदीम साहब वैसे भी कहा जाता है ना, जो दिखता है वो बिकता है, तो बस वही बात है ना, जो दिखेगा वही बिकेगा, उस पर ही मीम्स बनेंगे, उस पर ही बातें होंगी, उस पर ही डिस्कशंस होंगे, और जो चीज़ क्लियर नजर आ रही है जाहिर सी बात है उसको ही कंसिडर किया जाएगा। मैं लास्ट में ये जरूर आपसे पूछना चाहूंगी कि जो भी गेम्स जितने भी आपने देखे, हमारी जो टीम है उसको कितना काम करना चाहिए? देखिए अभी कल के मैच में काफी प्लेयर्स हमारे एक्सपोज हुए, ठीक है ना। आप ओमान या यूएई या कोई ऐसा मुल्क, अफगानिस्तान वगैरह, ये तो अभी जो है वो ये खुद एक डेवलपमेंट के प्रोसेस में है। इनके खिलाफ जीत कर आप खुशी मनाने के लिए आपको इंडिया, इंग्लैंड, ऑस्ट्रेलिया ऐसी टीमों के खिलाफ आपकी परफॉर्मेंस की जाएगी, तो आपको जो परफॉर्म करने की जरूरत है और उसमें वर्कआउट करने की भी जरूरत है कि आपको मेंटल टफनेस पे वर्कआउट करें, अपनी फिटनेस पर करें। यही तो कैचेस भी कल छूटे, लेकिन उधर फील्डिंग के अंदर भी जो है वो क्रूशियल टाइम के ऊपर अगर आपसे कैच छूट जाता है या कोई बाउंड्री वगैरह छूट जाती है तो फिर वो आपके लिए मुश्किल हो जाता है। तो आपको फील्डिंग पर ज्यादा काम करने की जरूरत है। फील्डिंग के साथ साथ बैटिंग, बॉलिंग हमारी फिर भी आप देखें लो, बहुत जो है वो कम स्कोर था, तो उसमें भी जो है हमने 2-3 आउट कर दिए थे, उनके 3 आउट कर दिए थे, लेकिन जो है फिर हमारे बाकी बॉलर जो है वो इतना प्रेशर जो है मेंटेन कर नहीं पाए। उसकी वजह क्या थी कि स्कोर बहुत कम था, उन्होंने शुरू में पावर प्ले में बहुत ज्यादा रन ले लिए थे, तो ये वजह रही। इसके साथ साथ मैं जो है वो हमारे जो अरशद नदीम है ओलंपिक गोल्ड मेडलिस्ट, जी उनको भी विश करना चाहूंगा, उनके लिए बेस्ट विशेज है। उनका मुकाबला है वर्ल्ड एथलेटिक चैंपियनशिप में टोक्यो गए हुए वो अरशद नदीम, और जो वहाँ पे भी जो उनके रिवायती हरीफ जो है वो इंडिया के नीरज चोपड़ा है जो ओलंपिक में सिल्वर मेडल हुए थे। तो अरशद नदीम के लिए जो है बेस्ट विशेज है हमारी कि जो वो एक और फिर जो है वो गोल्ड मेडल हासिल करें और पाकिस्तान का नाम रोशन करें। जी इंशाल्लाह, जी इंशाल्लाह। थैंक यू सो मच कि आपने हमें टाइम दिया, और आपकी मैंने पहले भी सराहा आपको कि प्रेडिक्शन आपकी अक्सर प्रेडिक्शन आपकी सही जाती है, और आप बहुत अच्छे अंदाज से जो है वो अप टू डेट भी रहते हैं और हमारे तमाम व्यूवर्स को अपडेट भी कर रहे होते हैं। सो थैंक यू सो मच फॉर योर वैल्यूएबल टाइम, प्रोग्राम में आप शामिल हुए। जी मैडम पहिरीं साही वठूं था, ब्रेक जो टाइम थी वियो, उनखां पोइ पाण कंटिन्यू कयूं था। वक़्त थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो नंढिड़ो ब्रेक आहे, ॾिसंदा रहिजो सुबुह मेहरान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चवां थी, अवांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में नंढो ब्रेक हुयो ऐं ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं। मैडम असां जॾहिं सिंध जी औरत जी ॻाल्हि कंदा आहियूं न त अक्सर असांखे तारीख़ में औरत ॾाढी हुनजो जो किरदारु आहे ॾाढो अज़ीम मिली रहियो हूंदो आहे। औरत जी केतिरी स्ट्रगल आहे उहा अदब जी दुनिया में असांखे ख़बर पवंदी आहे। औरत जी जागरता, हुनजी सुजागी, हुनजो इल्मु, हुनजो फ़हम, हुनजी तरबियत, उहा जीअं पंहिंजे ख़ानदान खे वठी हली रही हूंदी आहे। जॾहिं सिंध जी ॻाल्हि कयूं था, वरी जॾहिं हिन तरह जी सिचुएशन हूंदी आहे, अलार्मिंग सिचुएशन हूंदी आहे, ॿोॾि जा ख़तरा हूंदा आहिनि, उते सिंध जी औरत खे तव्हां कीअं ॾिसो था? इहा ई त आहे वीचारी जेका हले थी पई, जेका सॼे ख़ानदान खे खणी हले थी। रिलियूं केरु थो बचाए? हा ॿोॾि में माल केरु थो बचाए? माल जो चारो केरु थो बचाए? ॿार केरु थो बचाए? ॿार जो हंधु विसरो खाधो केरु थो बचाए? माउ खे यादि हूंदो आहे मुंहिंजे औलाद खे हीअ शइ खपे थी, इहा शइ रखणु घुरिजे, ऐं उहो गॾु कंदी रहंदी आहे। जॾहिं ॿोॾि ईंदी आहे, बरसाति ईंदी आहे या ॿोॾि न बि अचे, बरसाति जो ख़तरो हूंदो आहे, कचा घर आहिनि, त हू शयूं महफ़ूज़ करणु शुरू कंदी आहे। त इहो को तालीम सां न ईंदो आहे। इहो हिकिड़ो शऊर ख़ानदानी आहे, हिकिड़ो शऊर फितरती आहे, हिकिड़ो शऊर औरत जो औरत मां ईंदो आहे। माना नसल दर नसल, माउ, ॾाॾी, नानी, पड़ॾाॾी, किथां न किथां उहो शऊर ईंदो आहे। असां ईअं चवंदा आहियूं न त असांजी ॾाॾी हीअं चयो, असांजी पड़ॾाॾी हीअं चयो, असांखे ॾाॾी ॿुधायो त मुंहिंजी ॾाॾी हीअं कयो, त इहो शऊर आहे।
इहा सम्झ आहे जेका नसल दर नसल हले थी। ऐं इन ॻाल्हि में सिंधी क़ौम छा चवंदा लकी आहे, भाॻनि वारी आहे जो मोहन जो दड़ो खणो या उनखां अॻु जी बि हिस्ट्री खणो, तव्हांखे औरत बाशौरी मिली आहे। हा, हालतूं कुझु अहिड़ियूं थी वियूं आहिनि जो औरत रोडनि ते बि अची वई आहे या औरत कुझु ॿियनि पासे बि अची वई आहे, पर बहरहाल अगरि सिंधी औरत खे असां खणूं था पिया हिन समाज में तहज़ीब तमदन खे साम्हूं रखी, अगरि सिंधी औरत जो मर्तबो ॾिसूं, मान ॾिसूं त उहो मथां आहे। हा, किथे किथे शौर जी कमी आहे, तालीम जी कमी आहे, किथे हुनर जी कमी आहे, किथे पैसे जी कमी आहे, ऐं किथे किथे रवैया, किथे औरतुनि जा रवैया औरतुनि सां ख़राबु आहिनि, किथे मर्दनि जा रवैया ख़राबु आहिनि। सभु ख़राबु न आहिनि, सभु सुठा बि न आहिनि, पर किथे किथे को न को ख़ाल, को खामी, का शइ रहिजी थी वञे, उहा शइ पोइ उन औरत खे या मर्द खे ख़राबु करे थी, समाज खे ख़राबु करे थी। पर मां मुतमइन आहियां त औरत जो जेको ज़हनी अप्रोच आहे हुनजी उहा काफ़ी बुलंद आहे, पर हुनखे मौक़ा नथा मिलनि, घटि था मिलनि। ज़हनी सघ हुनखे आहे पर हुनखे मौक़ा घटि मिलनि था। ॿियो त वरी उन्हनि जे मौक़नि खे हासिल करण जे लाइ उन वटि रोकथाम तमामु घणी आहे, घणी आहे। ऐं ॿियो इहो त औरत पाण हिमत बि करे नथी करे पई, न कोन थी कयां। हा, छो त हुनखे ख़बर आहे न अॻियां छा छा प्रॉब्लम्स हूंदा। इहा शइ इहा हालांकि ग़लती हूंदी आहे, पर इहा शइ घणी ॾिसण जे लाइ असांखे मिली आहे। अच्छा मैडम, हिन तरह जूं जॾहिं सिचुएशन्स हुजनि थियूं त उते औरत केतिरो भोगे थी। उन वटि ॾिसो उहा हुनर नथी करे सघे, उन वक़्तु उहा तमामु शयूं डिस्टर्ब हूंदियूं आहिनि। हुनखे ख़बर आहे त मुंहिंजे ॿार जे लाइ खाद खुराक न आहे, हुन वटि पाण वटि पंहिंजे लाइ खाद खुराक न आहे। उहा ॾिसी रही आहे त ज़हनी तौरु असां जेको आहे न हिकिड़ो ॾाढा डिस्टर्ब थी विया आहियूं, तमामु शयूं जेको आहे सो उहे ख़तमु थींदियूं उनखे नज़र अची रहियूं आहिनि। तव्हां कैंप्स में बि वेंदा रहिया आहियो, तव्हां तमामु सिचुएशन्स ॾिठियूं आहिनि, त इहे सभु हालतूं कीअं हुजनि थियूं? ॾाढियूं ॾुखियूं आहिनि, ॾाढियूं इज़तनाक आहिनि। तव्हां चओ था कैंप जी ॻाल्हि था कयो, या मूंसां पाण सां थी चुको आहे। मां हिकु बरसाति में माना फासी वई हुयसि गाॾी में, मुंहिंजो सरमन नंढड़ो हुयो, माना कच्छ ते खणण वारो नंढो हुयो, मूं वटि बिस्किट हुआ सरमन जे लाइ, ऐं गाॾी सॼी भरियल हुई, सभु माण्हू हुआसीं असां, तक ऑफिस वारा हुआसीं। त असां वटि खाइण पीअण जो जेको बि सामान हुयो, बरसाति एतिरी ख़तरनाक हुई, एॾी ख़तरनाक हुई जो बीहण जो नालो न पई वठे, ऐं रस्ता भरिजी विया वारी सां, मिटी सां, गाॾियूं फासी वयूं। हाणे जॾहिं गाॾियूं फासी वयूं, असां गाॾी खां ॿाहिरि बि न पिया निकिरी सघूं, असां गाॾी जे अंदरि बि न पिया वेही सघूं, छो जो घुट थी वई, बरसाति हले पई, ऐं दरियूं पिया खोलियूं, शीशा पिया खोलियूं त पाणी पियो अंदरि अचे। ऐं हालति इहा हुई जो रस्ते ते मिटी ऐं वारी एॾी अची वई जो असां गाॾीअ दर बि न पिया खोले सघूं। असां उन कॾहिं फासी वियासीं, ऐं असांजे खाधे पीते सभु सामान आस्ते आस्ते करे ख़तमु थी वियो। आख़िर में सिर्फ़ु मूं वटि 5-6 बिस्किट बचा, जेके मां बुख हुअण जे बावजूदि रखी छॾिया त सरमद खे ॾींदमि बुख लॻंदी त। ख़ुदा जी कुदरत, असांजी गाॾी जे अॻियां 2 वॾियूं एसी कोच उहे बि फासी पयूं हुयूं। हालांकि कार त नंढी आहे न, एसी कोच त वॾी आहे, पर उहा बि फासी वई। पोइ उन में हिकिड़ो ॿारु राति जो 1 थियो हुयो, उहो ॿारु रोए पियो, उहो एॾो रोए पियो। उनजो पीउ सख़्तु बरसाति में हिकु गाॾी वटि वियो हुयो, चयो मुंहिंजे ॿार लाइ कुझु ॾियो, मुंहिंजे ॿार लाइ कुझु ॾियो, कुझु आहे। ॿुधा नंढड़ो ॿारु बिस्किट ई खाईंदो, ॿियो छा खाईंदो, ॿी का शइ त कोन खाईंदो। पोइ वीचारो हिकिड़ी कोच वियो, ॿी कोच में हिकिड़ी गाॾी, ॿी गाॾी, बरसाति में नेठि असांजी गाॾी ॾे बि आयो। हाणे मूं वटि ऑप्शन ई कोन हुयो, सिर्फ़ु इहे बिस्किट हुआ ऐं मूं ॾेई छॾिया। ख़ुदा जी कुदरत, मां उहो शीशो लाहे हुनखे बिस्किट त ॾिना, वीचारो खणी वियो, हेॾां सरमद जाॻी पियो, जाॻियो ऐं सरमद रुनो। मुंहिंजा बिकेट मूं सरमद खे चमाट हणी। उन वक़्तु मुंहिंजी ममता अलाए छा हुयो, ख़बर न आहे मूंखे, मां इहो पंहिंजे किताब में बि ज़िक्र कयो आहे इहो सॼो, त उन वक़्तु जेका मुंहिंजी कैफ़ियत हुई, त होॾां हू ॿारु रोए पियो जंहिंजूं रड़ियूं मां पाण ॿुधियूं। हुनजो पीउ परेशान हुयो, उहो बि मूं ॾिठो। बरसाति तमामु घणी, आसरो किथां बि न, त उन कंडीशन में माण्हू छा करे। मूं उनखे ॾेई छॾिया बिस्किट, हेॾां जॾहिं सरमद रुनो त मूं वरितो हुनखे चमाट वाहे कढी, ऐं पोइ हू रोई 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 मुंहिंजी कच्छ में सुम्हियो, ऐं मां बि हुन सां गॾु रोईंदी रहियसि। इहा माना बरसाति में असांजी हालति थी, जेके ॻोठनि में वेठा आहिनि। माय गॉड तसवुरु करियो, जॾहिं इहा कैफ़ियत मूं तां गुज़रे थी, मूंखे पंहिंजी कैफ़ियत यादि ईंदी, त पोइ मां हुते सोचींदी आहियां त हीअ काॾे वञनि, शायदि मूं वटि बिस्किट बि न हुजनि। असां त गाॾी में अंदरि जहिड़ा तड़ा वेठा हुआसीं, हुते त कुझु छित बि न हुई। तव्हां इलाही सेंसिटिव थी विया आहियो, ऐं तव्हांजूं ॻाल्हियूं ॿुधी करे आऊं बि इलाही सेंसिटिव थी आहियां। घर में 5 साल रही आहियां,
दादू में 5 साल रही आहियां, सांघड़, मीरपुर ख़ास, टंडोलिया, टंडोलियार में मां 2 साल, ॿई मूं बोर्ड वारा साल कटिया आहिनि। ऐं अहिड़े नमूने ॿिया खोड़ ज़िला आहिनि, गडाप में, ठटे में कुझु, त मां इहे सभु तबाहियूं ॾिसी आई आहियां। ऐं इहे अज़ियतूं, मावरुनि जूं तकलीफ़ूं, इहे सभु ॾिसी आई आहियां त ॾाढो ॾुखियो आहे ताहिरा। असां हिते वेही ॻाल्हायूं था न, जॾहिं साम्हूं ॾिसूं था न त उन वक़्तु पंहिंजी बेवसी, हुकूमत जी बेवसी, बेहिसी, असांजी पंहिंजी मिसमैनेजमेंट ते बि ॾुख थिए थो त असां छा कयो? छा टे वक़्तु मानी खाइणी आहे या असांजे घर बि ठाहिणो आहे? सही, जेको असां न ठाहे सघिया आहियूं। हा, त पोइ नतीजो छा थो निकिरे? नतीजो इहो थो निकिरे असां दरबदर आहियूं। बिल्कुलु, पंहिंजी धरती ते पंहिंजी क़ौम दरबदर आहे। ॿ लफ़्ज़ जेके आहिनि ॾाढा घणा भारी आहिनि, ॾाढा घणा ॻरा आहिनि, बेवसी ऐं बेहसी जेको तव्हां चयो न, इहा शइ तव्हांजी सॼी हुन ॻाल्हि मां मूंखे इहा शइ ॾाढी ॻरी लॻी आहे। इहा हक़ीक़त आहे, बिल्कुलु उहा बेवसी ऐं बेहसी असांजे साम्हूं असां ॾिसी रहिया हूंदा आहियूं, पर वॉट कैन वी डू? असां उन वक़्तु छा कयूं ऐं असां उन वक़्तु छा करे सघूं था? अगेन हिकु इहा पॉइंट मूं वटि नोट बि थियल आहे, अक्सर मूं वटि जेको आहे न कार्ड ऐं हीअ पेपर पियो हूंदो आहे, ट्रेनिंग ऐं वेयर इज़ ट्रेनिंग, ऐं ईअं जेकॾहिं चवां त वॉट इज़ ट्रेनिंग, त इहो बि सुवालु ठहे थो त ट्रेनिंग हक़ीक़त में आहे छा, उहा किथे आहे? तमामु इदारा जेके कमु करे रहिया आहिनि ऐं हुतां खां जॾहिं टीम्स रवानी थींदियूं आहिनि त उहे छा सिर्फ़ु अलाह जे आसिरे हूंदियूं आहिनि? उन्हनि जे लाइ छा हुजे थो? उन्हनि वटि 4x4 त गाॾी कोन्हे का न, त जेका जीअं तव्हां चओ था असां उन सिचुएशन मां निकिरी वञूं, त उहा जेका टीम वञे पई उहा बि भोगे रही हूंदी आहे। मैडम इन जे लाइ छा सोल्यूशन्स आहिनि मुमकिन जेके ज़िक्र कजनि? इन्हनि जूं ट्रेनिंग्स आहिनि, एमरजेंसी जूं ट्रेनिंग्स थींदियूं आहिनि, हिकिड़ियूं इदारनि जूं थींदियूं आहिनि, जेके हमेशह थींदियूं इदारनि जूं आहिनि। तव्हां यादि हूंदो असां वटि अॻु में कहिड़ो हूंदो हो त स्काउटिंग हूंदी हुई। स्काउटिंग में एमरजेंसी वारा कम सेखारिया वेंदा ॿारनि खे, जेके मैट्रिक जा, 9th या 10th छोकिरा, 6 जा छोकिरियूं ऐं छोकिरा, उन्हनि खे बाक़ाइदा ट्रेनिंग ॾिनी वेंदी त तव्हां बचाव कीअं कयो तबाहीअ जी सूरत में, ॿोॾि जी सूरत में, बाहि जी सूरत में, ज़िलज़िले जी सूरत में, त तव्हां पंहिंजो बचाव कीअं कयो, माण्हुनि खे कीअं बचायो। उहे ट्रेनिंग्स हाणे कोन्हनि के, उहो शऊर ई ख़तमु कयो वियो आहे। दुनिया अॻियां आहे, असां पोइते आहियूं। ठीकु आहे, त जॾहिं तव्हां स्कूलनि मां उहे शयूं ख़तमु कयूं त हाणे उहे शयूं घरनि में कीअं ईंदियूं? उहे शयूं असांजी ईंदड़ नसल में कीअं ईंदियूं? उहे शयूं असांखे किथां ख़बर पवंदी त बाबा ॿोॾि में असांखे कीअं बचाइणो आहे? ज़रूरी न आहे जेसि ताईं ॿेड़ी पहुचे, जेसि ताईं हेलीकॉप्टर पहुचे तेसि ताईं छा थींदो? तेसि ताईं त कुझु बि कोन्हे न। त असांखे तेसि ताईं कुझु करिणो आहे। ऐं मां वरी बि साॻी ॻाल्हि कयां थी त हाणे असांखे ख़बर पइजी वञे थी त छा थियण वारो आहे, ॿोॾि अचण जी आहे या न आहे अचणी। ज़िलज़िले ॿुधाईंदा न बाबा 6 कलाक खां पोइ फलाणे मुल्क में ज़िलज़िलो ईंदो। इहो छा आहे? इहा तरक़ी आहे, इहो शऊर आहे, इहा सम्झ आहे जंहिंमां असांखे फ़ाइदो वठिणो आहे। सही ॻाल्हि आहे। असां ताईं इहे ॻाल्हियूं हिन हिकिड़ी नंढड़ी मोबाइल जे थ्रू पहुचनि था थियूं, पर असां करे कुझु कोन था सघूं। इन जे लाइ NGO खे बि हाणे पंहिंजो क़िबलो चेंज करिणो पवंदो। ठीकु आहे, डेवलपमेंट जूं शयूं ऐं शऊर जूं शयूं, मोबिलाइज़ेशन जूं शयूं थियूं, पर हाणे जेकी सूरत हाल आहे उन में थोरो हे बि पंहिंजो पाण खे चेंज कनि। हाणे ही पंहिंजा ॿिया प्रोजेक्ट आणनि, माण्हुनि खे सिक्योरिटी फराहम करण जे लाइ के उपाव वठणु घुरिजनि ऐं उहे माण्हुनि खे न सिर्फ़ु सेखारनि पर उन्हनि खे उहो सामान बि मुहैया कनि। सही, ठीकु आहे। तव्हां चई बाबा पोलियो खां बचाओ, हाणे कीअं बचाओ पोलियो खां? हा सही। कैंसर खां बचा कीअं बचा? त उनजे लाइ शयूं बि त हुजनि न। त उहो न सिर्फ़ु इहो आहे तव्हां सिर्फ़ु ज़हनी शऊर ॾियो, पर हुननि खे उहे प्रैक्टिकल बि करायो ऐं उहो प्रैक्टिकल शयूं बि उन्हनि खे ॾियो त वक़्त सिर कमु अचनि। ईअं न ॾियो त 6 महीना पहिरीं ॾेई छॾियो, हाणे ख़बर पइजी वई आहे त 2 महीननि खां पोइ कुझु थियणो आहे। एक्ज़ैक्टली मैडम, तव्हां ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे, तव्हां ॾाढी सुठी ॻाल्हि कई। हिकिड़ी ॿी ॻाल्हि मूंखे ज़हन में क्लिक थी आहे, मां चाहियां थी त उन हवाले सां बि तव्हां खां थोरो डिस्कशन ॿुधूं ऐं तव्हां सां डिस्कस कयूं। जॾहिं असां बरसाती मौसम ॾिसंदा आहियूं, मानसून जो जॾहिं मौसम अचे थो ऐं जॾहिं मींहं वसणु शुरू थींदा आहिनि, त मूं हिकिड़ो रिसेंटली हिकिड़ो ज़िक्र ॿुधो त ॻोठनि में नंढा वॾा झेड़ा शुरू थी वेंदा आहिनि। मींहुं वसे थो, किथे कंहिंजो नुक़सानु थी वियो, थोरो कंहिंजो घणो थी वियो, कंहिंजी वजह सां कंहिंजो कुझु नुक़सानु थी वियो, त उते अंदरूनी हिकिड़ा झेड़ा शुरू थी वेंदा आहिनि। असांजा माण्हू पंहिंजे बचाव जे लाइ पंहिंजे पाण खे मज़बूत करण जे लाइ कुझु करे रहिया हूंदा आहिनि या उन वक़्तु जेको आहे सो झेड़नि में ऐं इन्हनि तमामु शयुनि में अचो वञनि? नफ़्सा नफ़्सी आहे न अॼुकल्ह, अहसासु ख़तमु थी वियो आहे।
हुनखे पंहिंजे घर जो पाणी कढणो आहे न, सही उहो थोरी सोचींदो त पाणी काॾे कढां, कढणु ओॾे खपे जिते कंहिंखे नुक़सानु न थिए। हे कढंदो अहिड़े पासे जो मेन घिटी में तव्हां पाणी कढंदा त ज़ाहिर उहो ॿियनि घरनि में वेंदो, ॿिया माण्हू डिस्टर्ब थींदा, ॿिया डिस्टर्ब थींदा, ॿियनि घरनि खे नुक़सानु थींदो। जॾहिं तव्हांजो घर कचो आहे त ॿियनि जा बि कचा घर आहिनि। कंहिंजो अगरि सिरनि जो घर आहे त उहो सिरनि जे घर में सीमेंट लॻल कोन्हे को, त उहो बि कचो घर थियो सम्झो के लिहाज़ खां, त उहो बरसाति में उहो घर बि टुटी सघे थो। त असां वटि हर को सिर्फ़ु पंहिंजो थो करे पियो, गॾियल शइ कान्हे। अॻे गॾियल एफर्ट्स हूंदा हुआ। पनवाकिल में मूंखे यादि आहे रोड़ी, असां रोड़ी वियासीं, हिकिड़ी बरसाति पई त असां रोड़ी वियासीं। उते पनवाकिल में बि इहो थियो त जॾहिं फ़ैसिलो थियो त बाबा असां पनवाकिल छॾींदासीं बरसाति जे करे, तॾहिं सभिनी गॾिजी फ़ैसिलो कयो। इहे कंहिं कोन चयो त भाई हिनखे न खणो, हिनखे न खणो, हिन जो घर ॿुॾे मुंहिंजो बचे। सभु हिंदू मुस्लिम सभु गॾु, न को ज़ात जो फ़र्क़ु हो न को मज़हब जो फ़र्क़ु हुयो, सभु गॾु निकिता हुआ। ऐं जॾहिं रोड़ी पहुता हुआसीं तॾहिं बि हालांकि रोड़ी वॾो ख़तरो हो त पाणी जे हिसाब सां, पर पोइ बि रोड़ी में शायदि टकरी जे करे कुझु बचाव हुयो, अलाए छा मूंखे यादि नथो अचे, पर माण्हुनि जो बचाव हुयो। त उते रोड़ी में बि उहा साॻी हालत हुई जी, माना गॾियल मिशन विजन गॾियल हुयो, मक़सदु ज़िंदगी जो गॾियल हुयो, बचाव हुयो त बि गॾियल हुयो, निकिरणो हो त बि गॾु हुयो, जेकॾहिं उतां वञिणो हो त बि गॾु वञिणो, खाइणो हो त बि गॾु खाइणो हुयो। इहो कोन त हीअ मुंहिंजी धीउ आहे हुनजो पुटु आहे, सभिनी लाइ गॾु हुयो न। त उहे माण्हू काॾे विया, मुल्क तो साॻी आहे, साल गुज़रिया आहिनि। माना उहो चवंदा त उहा ख़तम थी वियो आहे। उहो सॼी अंदर जो जेको अहसासु आहे हिक ॿिए जे लाइ, ॿियनि कारण ॼण वॾा ईअं त कोन चई विया न, त ॿियनि कारण जियो। वण पोखियो हिकिड़े आहे, हुनजो फल ॿियो थो खाए पियो। असां बि अलाए कंहिंजो खाधो आहे, असां पोखींदा जेको पोखियो आहे उहो असांजा ॿिया खाईंदा। इहो दुनिया जो दस्तूर आहे। कॾहिं कॾहिं मैडम ईअं थींदो आहे न, तव्हां बिल्कुलु सही चओ पिया, कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त कुझु शयूं ॾाढियूं ॾुखियूं हुजनि थियूं ऐं उहे इलाही शॉर्ट टाइम में आसानी में तब्दील थींदियूं आहिनि, त ईअं फील थींदो आहे त शायदि कुझु सुठो थियल आहे। इन ॻाल्हियुनि ते आई डोंट नो तव्हांजो केतिरो बिलीव आहे? 100% आहे। हा, या असांजे वॾनि जो कुझु सुठो थियल आहे त असांजे लाइ आसानियूं अल्लाह तबारक व तआला क्रिएट करे थो। इहो न आहे तारा वॾनि जो, मुंहिंजे वॾनि जो न थी सघे, मुंहिंजे वॾनि जो तोखे फ़ाइदो करे। क़ौम त साॻी आई न पाण, असांजो ख़ालिक मालिक त हिकिड़ो ई आहे न। जी बेशक। हिते मां जॾहिं अलाह जी ॻाल्हि अचे थी, ईमान जी ॻाल्हि अचे त उन वक़्तु मां क़ौम बि ॾिसंदी आहियां, मज़हब बि न ॾिसंदी आहियां, इंसानियत आहे ओॾी महिल। बेशक। त कंहिंजी त चङाई हूंदी जेका मुंहिंजे कमु आई हूंदी, कंहिंजो त को सुठो क़दम हूंदो जेको असांजे अॼु कमु आयो हूंदो। जेकॾहिं पुराणो असां खणूं था, मीरा स्कूल ठहियल आहे, अलाए कॾहिं जो ठहियल आहे, कंहिंजो ठहियल आहे। मीरा अॼुकल्ह ॿारनि खे ख़बर बि कोन हूंदी, पर उन स्कूल में हज़ारे ॿार पढ़नि पिया। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। ठीकु, गिदू मंदर अलाए कंहिंजी औलाद वीचारा चरिया खरिया सभु वेठा आहिनि, गिदू हॉस्पिटल में वेठा आहिनि। हाणे गिदू मंदर गुज़ारे वियो, अलाए कॾहिं गुज़ारे वियो, हितां हलियो वियो, पर उनजी अस्पताल, उनजो नालो, इहो उनजो चङो कमु आहे, रब हलाइण वारो हूंदो आहे। जाने उनजो चङो कमु आहे जेको अॼु असां सभिनी जे अलाए केतिरनि खे पियो कमु अचे। ख़बर त कोन्हे त गिदू में केरु वेठो आहे, को भला गिदू मल जेको माइट त कोन हूंदो न, जंहिं इहा अस्पताल ठाही उनजो माइट न हूंदो न। असां सभिनी जा वञनि था न, त का त चङाई का त भलाई कुझु त आहे न जेको असां सभिनी खे हलाए पियो। त असां वटि उहे हाणे उहे पुराणी भलायूं त हलनि पियूं, हाणे बि इलाही चङा माण्हू आहिनि पर नज़र कोन था अचनि। जी मैडम जी, बिल्कुलु पाण ब्रेक बि वठंदासीं, उन खां पोइ पाण कंटिन्यू कयूं था। ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि, ॾाढी ज़बरदस्त कचहरी थी रही आहे, पर वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। नंढो ब्रेक आहे, ॾिसंदा रहिजो सुबुह मेहरान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भलीकार चवंदी आहियां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं सुबुह मेहरान में मैडम हुमेरा शम्स शेख साहिबा मौजूदु आहिनि। ॾाढी ज़बरदस्त कचहरी मैडम सां हली रही आहे। मैडम असां त उहा ई मूं जीअं ॻाल्हि कई न त AC वारे कमरे में वेही, होटल्स में वेही ॻाल्हियूं थी रही हूंदियूं आहिनि, पर हीउ प्रोग्राम मूंखे इन जे लाइ बि सुठो लॻंदो आहे त आम माण्हू ॾिसी रहियो हूंदो आहे, आम माण्हू ॿुधी रहियो हूंदो आहे त उनजी ॻाल्हि हले पई, आम माण्हू शरीक थी रहियो हूंदो आहे। असां अवां जूं कॉल्स रिसीव कंदा आहियूं, उतां जी सिचुएशन पुछी रहिया हूंदा आहियूं, उन ते ॻाल्हाए रहिया हूंदा आहियूं, इहो आवाज़ु अॻियां ताईं पहुचंदो आहे। इहा ॻाल्हि हिकिड़ी ज़बरदस्त हुजे थी मीडिया चैनल जी। सो हिन वक़्तु उहे माण्हू जेके जिन जे लाइ उहा अलार्मिंग सिचुएशन आहे त कुझु बि बिगड़ी सघे थो, का बि सिचुएशन थी सघे थी,
उन्हनि जे लाइ छा रस्तो आहे हिन वक़्तु? फौरी तौर ते त हाणे या त उन्हनि वटि एतिरो हुजे जो हू निकिरी वञनि, वञी के पके घर में वेहनि। पका घर बि किथां अचनि, मिटनि माइटनि जा, उहे अलाए हुजनि अलाए न हुजनि। त मां इहो चवां थी त फौरी तौर ते इहो आहे त पंहिंजे जेको अगरि छनो आहे, घर आहे, झोपड़ी आहे या नंढो कचो पको घर आहे, उनखे जेतिरो बहितर थी सघे मज़बूत कयो वञे त सुठो आहे। त घटि में घटि जेको पाणी आहे उहो तव्हांखे लोड़े न सघे। लोहण लाइ त वॾा वॾा बंद बि लोड़ी था वञनि, पर बचण लाइ त कख बि बची थो वञे पियो। त असां वटि हिकिड़ो जेको आम ॻोठनि में मां ॾिठो आहे उहो इहो आहे त 4 पैसा ईंदा त सभ खां पहिरीं मोटर बाइक वठंदा, मोटर साइकिल वठंदा, मोबाइल वठंदा, ठीकु आहे, माना अहिड़ी शइ वठंदा जेका तव्हांखे ॿोॾि खां बचाए न सघे। जी जी। त बहितर आहे जेका तव्हांजी वीसी थी खुले या तव्हां वटि पैसा आहिनि, 4 पैसा आहिनि, त घर खे पको करायो। ऐं को अहिड़ो तव्हांजो माना एरिया ठहियलु हुजे, छनो ठहियलु हुजे, मज़बूत छनो ठहियलु हुजे, पको छनो ठहियलु जंहिंमें तव्हां पंहिंजो माल ॿधी सघो, तव्हां पंहिंजो चारो रखी सघो, जेको बरसाति में ख़राबु न थिए, तव्हां पंहिंजो कोयलो पंहिंजो काठूं रखी सघो। अॻे गुंदियूं हूंदियूं न, गुंदी में जॾहिं अन्न रखंदा हुआ, त इन गुंदी टाइप का अहिड़ी शइ खुलियल शइ जंहिंमें तव्हां पंहिंजो, गुंदी त न पर इन टाइप का बंदि शइ जंहिंमें तव्हां पंहिंजो माल त घटि में घटि बचाए सघो। कमु ऐं थोरी जाइ मथे ठारायो। असांजी जायूं बि सफ़ा ज़मीन सां लॻोलॻि ठहियल आहिनि, त पाणी आयो त लोड़े हलियो थो वञे। त इन खां बहितर आहे पंहिंजी जेका प्लानिंग आहे रहण जी, रहणी कहिड़ी जेका आहे उनखे थोरो बहितर कजे, उनखे थोरो तब्दील कजे। ऐं ॻोठ में सिर्फ़ु इहो कोन्हे को त बसि जेको हीउ एरिया आहे त इहो ई आहे, ॻोठनि में बि घर घर सां मिलियल आहे। एतिरा घर सोड़ आहिनि त मां चवंदी आहियां, सोचींदी आहियां, कॾहिं कॾहिं मां चई बि ॾींदी आहियां, मुंहिंजो जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता को फ़ौत थी वञे त जनाज़ो कीअं कढंदव? एॾियूं घिटी सोड़ियूं आहिनि, त एॾियूं सोड़ी बि त न कयो न। इहो त हथ में आहे, इहो त तव्हांजे हथ में आहे न। तव्हां घर खे वॾो त कयो था, घिटियूं सोड़ियूं कयो था, पाणी जो लंघ बंदि था कयो, अचण वञण जो लंघ बंदि था कयो पिया। ऐं तव्हां थोरो पंहिंजो जेको रहण सहण असांजो पुराणो आहे उनखे थोरो उन तरीक़े सां हलो ऐं थोरो घरनि खे मज़बूत कयो। मोबाइल कम जी शइ आहे, इन खां इनकार कोन्हे, पर इहा जेका 50,000 60,000 लख जी मोबाइल था वठो, इहो लख तव्हां पंहिंजो घर खे बहितर करियो त कुझु तब्दीलियूं आणे सघजनि थियूं, कुझु बहितर करे सघजनि थियूं। मंथली रगो थोरो थोरो घर ते माण्हू हणंदो अचे न, हणंदो अचे, घर खे मज़बूत कयो। ऐं पंहिंजे माल खे बचाइण लाइ या तव्हांजो सभ खां पहिरीं हंध बिसरा ॿुॾनि था त उनखे बचाइण जे लाइ तव्हां पंहिंजो कुझु अहिड़ो सामान सड़ो वठी रखो त खाधो पीतो बि बची सघिजे। उहे शयूं जेके असांजी सफ़ा ज़रूरी आहिनि उहे त असां बचाए सघूं। बिल्कुलु बिल्कुलु। जेसि ताईं की वञी को रेस्क्यू अची करे असांखे, रेस्क्यू वारा जॾहिं पहुचनि तेसि ताईं त अलाए छा थींदो, माण्हू रोडनि ते था अची वञनि पिया। ऐं इहे माण्हू वरी फ़ख्र सां अची रोडनि ते अची वेही रहंदा आहिनि। जी मैडम, थोरो असां वटि घटि टाइम आहे त मां चाहींदसि थोरो तालीम जो असांजो जेको लॉस थिए थो हिन सिचुएशन में, ऐं घरनि जो त तव्हां ॻाल्हि करे चुका आहियो, फसलनि जो जेको नुक़सानु वॾो थिए थो, ऐं उहो वरी मां ॻाल्हि कंदमि उहो ग़रीब माण्हू, उहो हारी उहा हारी, यानी जेके उन फसल जे ई आसिरे हूंदा आहिनि, उन्हनि वटि हिकिड़ा लिमिटेड रिसोर्सिस हुजनि था, उहे बि जॾहिं उन्हनि खां खसिजनि था, उन्हनि खां दूरि वञनि था, उन्हनि जे बच्चनि जी तालीम उहा जॾहिं उन्हनि खां परे थिए थी, त इन तमामु शयुनि खे कीअं ॾिठो आहे? मां ॿोॾि हुजे या न हुजे, स्कूलनि जी हालत ख़राबु आहे, इलाही स्कूलनि जी। मेहूं ॿधी पियूं आहिनि, गॾह ॿधा पिया आहिनि, कुकड़ियूं पियूं आहिनि, ॿकरियूं तव्हांखे ॿधियल नज़र ईंदियूं, रिढूं वेठियूं आहिनि या माण्हू रहिया पिया आहिनि। ऐं जेके माण्हू रहिया पिया आहिनि उन्हनि जेको स्कूलनि जो सत्यानाश कयो आहे, उते चुल्ह थी ॿरे, स्कूल कारा तबाह थी विया आहिनि, बाथरूम ख़राबु थी विया आहिनि। ऐं वरी जेके तव्हां अचो ॿोॾि में न, त सभ खां हुकूमत वटि सफ़ा सवलो हल हूंदो आहे त बाबा स्कूलनि में पनाह वठो, ॿोॾि वारा स्कूलनि में पनाह वठो। मूंखे पहिरीं इहो ॿुधायो त स्कूल एॾा वॾा आहिनि जो सॼो ॻोठु अची करे हुन स्कूल में रहे, ऐं जॾहिं उन्हनि जा ॿार उते वाशरूम जी जेका हालत था कनि पिया, उते जेका चुल्ह थी ॿरे पई, उन स्कूल जो जेको सत्यानाश थिए थो। मां त एतिरे ताईं ॾिसी आई आहियां नवाबशाह जे स्कूलनि में जेको स्कूल जो फर्नीचर आहे उहो काठी करे ॿारियो वियो आहे, कुर्सियुनि खे टोड़े बाहि ॿारी वई आहे, बेंचुनि खे टोड़े बाहि ॿारी वई आहे, कॿट, इन खां वधीक जा फाइल स्कूल जा रिकॉर्ड, ऑफिशियल रिकॉर्ड जेको आहे उहो चुल्ह में पियो आहे, ॿरे थो। हाणे हिते त कंहिंजो ॾोह त आवाम जो बि आहे, सही शोर जी बि कमी आहे, त उहो जेको तालीम असांजी अॻे ई तबाह लॻी पई आहे। ऐं वरी पोइ जॾहिं ॿोॾूं अचनि थी पियूं त पोइ त स्कूल ऑटोमेटिक बंदि,
ठीकु आहे, हाणे त रवाज थी वियो आहे न बाबा, मई जून जुलाई मोकल आहे, अगस्त में सेप्टेम्बर में बरसातूं पवंदियूं, माना स्कूल बंदि, 4 महीना स्कूल बंदि। त 4 महीना स्कूल बंदि, उन खां पोइ जॾहिं ॿोॾि आई त माण्हू 2 महीना 3 महीना उन रहंदा उन स्कूलनि में, त जेको स्कूल जो सत्यानाश थिए थो उन स्कूल खे ठाहिण लाइ को तयारु कोन्हे को। अवाम स्कूल खे ऑन नथो करे पियो, कनि था तमामु घटि, तमामु घटि। न न फंक्शनल जेके स्कूल्स हुजनि था उन्हनि जी सहूलियतनि जी जॾहिं ॻाल्हि कजे त ख़बर पवे थी त केतिरी तबाही असां वटि तालीम जी आहे। अच्छा हाणे थोरो मैडम नंढी ॻाल्हि थी ॿुधायां, हिकिड़े मां चयो मुंहिंजो हितां स्कूल जूं जी कुर्सियूं हुयूं तव्हां ॿारियो पिया, वरी मुंहिंजे साम्हूं चुल्हि ॿरे पई, मुंहिंजो काठी ॿारियो पिया, चए तुंहिंजो ई घर आयो आहे छा? जवाब मूंखे इहो छा एक्सपेक्ट ई छा करे सघिजे। अच्छा लास्ट में दौलतराम खत्री साहब ॻाल्हि कई त वे फॉरवर्ड असां जेको आहे असांजी छा कॉन्ट्रीब्यूशन आहे फितरत खे बचाइण जे लाइ ऐं असां पाण छा करे सघूं था। मां सम्झां पई त वे फॉरवर्ड हूअं बि लास्ट में हुजे थो त पाण हुन ते थोरो ॻाल्हायूं। हिकिड़े हंधि वेंदा आहियूं न अक्सर प्रोग्राम न इदारनि में वेंदा आहियूं, हिकिड़ो लिखियलु हूंदी हिकिड़ी ॻाल्हि, स्कूलनि में बि लिखियलु हूंदी आहे, शायदि कॉलेजनि में बि यूनिवर्सिटीज़ में बि लिखियलु हूंदी आहे त गुल पटण मना आहे। गुल पटण हालांकि ॾाढो खिल ईंदी आहे त तव्हां हिकिड़े बाशूर माण्हू खे यूनिवर्सिटी जे पढ़ियल लिखियल सेखारे रहिया आहियो, उनखे सेखारियो त गुल पटण मना आहे, एतिरे ताईं जो सिंधाला जी में बि लिखियलु आहे। हा हा ॾाढो वॾो वॾो टैग बोर्ड लॻल गुल पटण मना आहे। हाणे तव्हां माना शऊर कोन्हे न असांखे। जी बिल्कुलु गुल पटण। अच्छा मैडम लाइव कॉल राइन पे उन्हनि खे आऊं शामिल कयां। हेलो जी अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम, तव्हांखे मुंहिंजो आवाज़ अचे पियो, तव्हां प्रोग्राम में शामिल थी चुका आहियो, पंहिंजो नालो ॿुधायो, किथां खां ॻाल्हायो पिया? असां खान मोहम्मद ख़ास करे मीरपुर खां मां ॻाल्हायो पिया। तव्हांजो प्रोग्राम बहितरीन हली रहियो आहे। अदा तव्हांजी महिरबानी, प्रोग्राम ॾिसो पिया, छा चवणु चाहींदव? असां इहो चवणु चाहींदासीं जेको तव्हां माशिरो खणी इन दुनिया मुताबिक़ जेको प्रोग्राम पंहिंजो पेश कयो आहे तमामु बहितरीन प्रोग्राम आहे। इंसान त मुताबिक़ इंसान जे लाइ इहो हिकिड़ो वॾो दाना ऐं अकुलवंद ॻाल्हि आहे ऐं इंसान जो इन में इज़त इख़लाक़ पैदा थिए थो। जी महिरबानी। सुठो तमामु बहितरीन प्रोग्राम आहे ऐं असांखे जॾहिं बि पंहिंजे प्रोग्राम में शुमार थींदो असां हींअर बि तव्हांखे साम्हूं ॾिसूं पिया, तव्हांजो प्रोग्राम बहितरीन हले पियो। तव्हांजी महिरबानी, तव्हां प्रोग्राम में शामिल थियो ऐं तव्हां एप्रिशिएट कयो आहे। मां ज़रूरु तव्हांखे बि एप्रिशिएट कंदमि त तव्हां जहिड़ा ई भाइर हुजनि था, असांजूं अदियूं हुजनि थियूं जेके वॉच कंदा रहो था ऐं प्रोग्राम में वक़्तनि फ़वक़्तनि शामिल थींदा रहो था। ऐं कोशिशि इहा ई हूंदी आहे त सभु जॾहिं असांजे प्रोग्राम खे वक़्तु ॾियो था, स्क्रीन खे वक़्तु ॾियो था, त अव्हांजी आगाही जे लाइ असां हिकिड़ा सुठा डिस्कशन्स खणी अचूं। महिरबानी तव्हांजी प्रोग्राम में शामिल थियण जे लाइ मैडम हुमेरा साहिबा जी। त जिते किथे लिखियलु हूंदो आहे न गुल पटण मना आहे, त मां चवां हाणे इहो जिते किथे लिखी छॾियो त बहसी मना आहे, तोहीन करणु मना आहे, कंहिंजो हक़ खाइणु मना आहे, ऐं वण कटणु मना आहे, पाणी चोरी करणु मना आहे, कट ॾियणु मना आहे, जुर्म आहे। त हाणे माण्हुनि खे इहो चवणो पवंदो, इहो लिखणो पवंदो असांखे हुते 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 हुते। इहो बि हिकिड़ो शऊर आहे, शऊर जी हिकिड़ी लाइन आहे त माण्हुनि खे हाणे चऊं त भाउ हीअ शइ न करियो। बेहसी घणी थी वई, बेवसी घणी थी वई, ऐं पाणी खे कट ॾियो या पाणीअ खे चोरी कयो, इहो घणो थी वियो। त इहे सभु शयूं हक़नि ऐं फर्ज़नि में अचनि थियूं, हुकूकुल इबाद में अचनि थियूं। ऐं जेको ॻाल्हि कई त फितरत खे बचायूं, त इहे सभु फितरत में थी शयूं अचनि न। त तव्हां वण कटे तबाही कई आहे, बुनीर जी ॻाल्हि तव्हां आख़िरी ॻाल्हि था अचूं त बुनीर जेको तबाह थियो आहे हुन में KPK में, छाजे करे तबाह थियो आहे? हाणे पाण उतां जा माण्हू चवनि था त असां वण एतिरो कटियो आहे जो पाणी कंट्रोल में न आयो आहे। हाँ मैडम तव्हां सही पिया चओ, पर असां न थोरो जेकॾहिं माज़ी जी तरफ़ नज़र वञे थी त केतिरनि ई सालनि खां एक्सपेक्टेड ई माण्हुनि खे न आहे न त जेके असां सोसाइटीज़ अॾे वेठा आहियूं त अच्छा हिते बि पाणी ईंदो, जेका इहा वॾी तबाही आहे इहा असांजी पंहिंजी ई क्रिएट थियल आहे, असांजा पंहिंजा ई अहिड़ा कम थियल आहिनि जो पंजाब खे हिन दफ़े जेको आहे सो इन सूरत हाल में पाण ॾिसी रहिया आहियूं। उन खां पोइ वरी असां जॾहिं गुड्डू जी ॻाल्हि कयूं था ऐं वरी जॾहिं मां सिंध ऐं पंहिंजे दरिया जी ॻाल्हि कंदी आहियां त मां हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु चवंदी आहियां त असां जेको आहे न एरिड ज़ोन पंहिंजी ज़मीन त ॾिसंदा ई आहियूं, पर उनखां पोइ जॾहिं पाणी ईंदो आहे त ज़रूरु ख़ुशि बि थींदा आहियूं ऐं मौजूं ॾिसंदे ॾाढी ख़ुशी बि महसूसु थी रही हूंदी आहे। उहो तव्हां गुड्डू बैराज ॾिसो, उहो तव्हां सखर ॾिसो या तव्हां कोटरी ॾिसो, तव्हांखे ख़ुशी ज़रूरु उहा महसूसु थींदी। थोरो लास्ट में हिकिड़ी ज़बरदस्त ॻाल्हि कंदी वञा, मच्छी खाइण जे लाइ बि ऐं पलो खाइण जे लाइ बि मिलंदो आहे। मैडम ॾाढो रेयर पलो माना
पल्लो असांखे ॿुधण जे लाइ बि ॾाढो रेयर थी वियो आहे, हींअर जेको आहे सो मौजूदु आहे। पल्लो पल्लो आहे, हा नंढपण खां वठी जी। ॿुधो हुयो वो, नंढपण खां खाधो, अॼु ताईं पल्ले जहिड़ी मां सम्झां थी का खुराक न आहे। सही। हुनजी ख़ुशबू, हुनजो टेस्ट, हुनजी शक्ल ई सुठी आहे हुनजी। हा माशाल्लाह, बहरहाल उहो अलाह साईं जी नेमत आहे, तोहफ़ो आहे असांखे, पर उहो असां तॾहिं हलंदो जॾहिं पाणी समुंड ताईं वेंदो, डेल्टा ताईं वेंदो, डेल्टा खां पोइ ई असांजे पल्लो ईंदो। छो त पल्ले जी ख़ुसूसियत ई आहे इहा त उहो उबतो हलंदो आहे, हा उबतो हलंदो आहे, ऐं उहो सिंधू में ईंदो आहे। जी बिल्कुलु। त उहो असांजा जेकॾहिं लक्षण सुठा आहिनि त पोइ कुदरत बि साथ ॾींदी। सही पिया चओ, बिल्कुलु ठीकु। ऐं जीअं तव्हां चओ था दरिया ते वञूं था त मज़ो थो अचे, यकीन करियो केॾनि सालनि खां अलमंज़र ते वञूं था, अलमंज़र में को सुधारो आयो आहे? उनखे त सुधारनि, उनखे त हिकिड़े सुठी पॉइंट ठाहिनि, ॾिसण जहिड़ी पॉइंट ठाहिनि जो माण्हू चवनि त वाह वाह वियासीं जामशोर, हीअ पॉइंट हुई। बिल्कुलु बिल्कुलु। नालो त ज़बरदस्त आहे अलमंज़र, पर अलमंज़र में छा आहे? सही बिल्कुलु। असां उन किन में पलो खाई अची था वञूं पिया, पर असां उनखे तब्दील हा पंहिंजी शयुनि खे ऑन करणु घुरिजे, पंहिंजे आसपास खे बहितर कजे, कोशिशि कजे त असां कुझु बहितरी आणियूं, बिगाड़ण जे बदिरां असां जेकॾहिं हिकु बि शइ जेकॾहिं सुठी करे वञूं था त इहा शायदि असांजो वॾो ज़र्फ़ आहे, असांजी उहा कामयाबी आहे। ऐं असांखे ॾिसी जेकॾहिं कोई सुठो अमल करे थो त इहा यकीनन असांजी कामयाबी ज़रूरु हुजे थी। मैडम लास्ट में तव्हां खां मैसेज वठंदासीं, छा मैसेज ॾींदव? हक़ न छॾियो कंहिंजा बि। बिल्कुलु ख़ूबसूरत। चाहे धरती जा हक़ हुजनि, चाहे माण्हुनि जा हुजनि, चाहे इंसानियत जा हुजनि, चाहे कंहिं पाड़े वारे जा हुजनि। सही ॻाल्हि आहे। मज़हब ऐं ॿोली ऐं पंहिंजा ॿिया मामला हिकु पासे करे कंहिंजो हक़ न छॾियो। ज़बरदस्त, ॾाढो बहितरीनु तव्हांजो मैसेज। सुबुह महिरान जे लाइ कमेंट्स एज़ यूजुअली वठंदा आहियूं, तव्हां खां बि वठंदासीं। कमेंट सुठो प्रोग्राम आहे, अॼु त इलाही सुठो लॻो। सुठो इन करे बि लॻो जो मौज़ू ॿरंदड़ मौज़ू आहे। हीउ मौज़ू असांजी ज़िंदगी जो मौज़ू आहे। जी बिल्कुलु बिल्कुलु। ऐं असांजी नसलनि जो मौज़ू आहे। बिल्कुलु। त इन ते ॻाल्हाइण खां वधीक अमली कमु करण जी ज़रूरत आहे, ऐं सभिनी खे, कंहिं हुकूमत सां गॾु, एनजीओ सां गॾु, अवाम सां गॾु, जेके ॿिया माण्हू वेठा आहिनि, उन सभिनी खे इदारनि खे कमु करिणो आहे। ऐं सिर्फ़ु हिकिड़े इदारे जो कमु कोन्हे जो चवंदो आहे ठीकु आहे इरीगेशन जो कमु आहे, फलाणे जो कमु आहे, न, हर इदारे जो कमु आहे। सही ॻाल्हि आहे। बरसाति में बीमारियूं बि थियनि थियूं, बरसाति में तबाहियूं बि थियनि थियूं, त जेकॾहिं बीमारियूं आहिनि त पोइ हेल्थ डिपार्टमेंट जो कमु आहे, एजुकेशन जो कमु आहे, सिंध हुकूमत जो कमु आहे, एनजीओ खे जेके फंड मिलनि था, जंहिं मक़सद लाइ मिलनि था, उनजो कमु आहे। सिर्फ़ु रेस्क्यू करणु सभु कुझु न आहे, उन रेस्क्यू करण सां गॾोगॾु तहफ़ुज़ बि ज़रूरी आहे। ज़बरदस्त ज़बरदस्त मैडम, थैंक यू सो मच। तव्हां असांखे पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो ऐं जी तव्हांजे क़ीमती वक़्त जे लाइ शुक्रगुज़ार आहियां। ऐं मां लास्ट में इहो ज़रूरु चवंदसि त असां जेको आहे सो भले 1% भले असांजो मुल्क कॉन्ट्रीब्यूट करे रहियो हुजे, पर असां जेको आहे सो डेवलप्ड कंट्रीज़ खे ॾिसूं था, वरी अंडर डेवलप्ड कंट्रीज़ खे ॾिसूं था, त कमु पाण सभिनीनि खे करिणो आहे। छो त ही कंहिं हिकु ॻोठ जो, हिकु घर जो, कंहिं हिकु एरिया जो मामिलो ऐं मसइलो कोन आहे, पूरी दुनिया जो मसइलो आहे। हिकु ॻाल्हि लास्ट में ज़रूरु चवंदी वेंदसि त ॿियो कुझु न, पर असां घटि में घटि हिकु शॉपर खे यूज़ करण जे बजाए, बार बार उहे शॉपर्स घर अची कलेक्ट करण जे बजाए, रुॻो हिकिड़ो बैग जेकॾहिं असां थैलो हिकिड़ो रखी छॾियऊं, उन में असां पंहिंजियूं शयूं वठी अचूं, उन में असां पंहिंजूं भाॼियूं वठी अचूं, ऐं इन्हनि प्लास्टिक वारनि थेलियुनि खां रुॻो असां थोरो पासो कयूं, तॾहिं इहा बि असांजी हिकिड़ी बहितरीनु एग्ज़ैक्टली उहो बि टाइम हूंदो हो, पर हींअर इहे सभु शयूं असांखे विसरी वियूं आहिनि। वेल, असांखे वक़्त जूं घणियूं वधीक इजाज़त नथियूं ॾियनि। मूंखे ॾींदव इजाज़त, मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदव, मुंहिंजे आयल मुअज़्ज़िज़ महिमान खे इजाज़त ॾींदव, पंहिंजी दुआउनि में भरपूर रखंदव यादि। अल्लाह निगहबान।